अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन आवां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवां जी समातुन में अवां खे भलीकार कयां थो। सामीन, हैदराबाद में अयाज़ मेले जे 3 ॾींहं बि जारी रहियो, जंहिंमें अयाज़ मेले जी 3 ॾींहं ते पहिरीं वेहक हाय अयाज़ बांसरी तुंहिंजी जे उनवान हेठि थी, जंहिंजी मॉडरेटर ख़ालिद ज़ख़्मी चांडियो हो। उन मौक़े ते समी बलोच चयो त शेख अयाज़ जो ख़्यालु गहरो हो, उन जी शाइरी जी गहराई ते वञण जे लाइ PhD करणी पवंदी। अख़्तर दरगाही चयो त शेख अयाज़ पाण खे रागी तौरु सम्झंदो हो, जंहिंजो चारण ऐं ॿीजल किरदारनि सूरतनि में मिसाल आहे। जेको मौसीक़ार न आहे उहो सुठो शाइर नथो थी सघे। मुख़्तियार मलिक चयो त शाइरी मौसीक़ी जी सिंगम हूंदी आहे, सरताज वजत जज़्बनि जो संगम हूंदी आहे। मुमताज़ बुखारी चयो त शाइर वटि समाज जो दर्द हूंदो आहे, सिंधी समाज जो दर्द रूह सां ॾिसबो त शाइरी जी सूरत में साम्हूं ईंदो। रागी ज़ुल्फ़कार हुसैन चयो त लफ़्ज़नि जे विज़ू खां सवाइ राग नथो ॻाए सघिजे। उन मौक़े ते हिन रुधम वारा सुर ॻाए ॿुधाया। ॿी वेहक में अयाज़ जा शाइराना तजुर्बा जे उनवान हेठि थी, जंहिंजी मॉडरेटर शबनम गुल हुई। शाइर अदल सुमरो चयो त तख़लीक़ी हवाले सां सिन्फ़ अयाज़ जे लाइ मसइलो न रही, बैत ऐं वाई में अयाज़ कामयाब तजुर्बा कया। शाइर अयूब खोसो चयो त को अवामी शाइर, क़ौमी शाइर ऐं लोक शाइर आहे, पर अयाज़ उन्हनि समूरनि खोलनि खां निकिरी आफ़ाक़ी शाइर बणिबो। शाइर आदिल अब्बासी चयो त अयाज़ वटि तख़लीक़ियत तमामु घणी आहे। हैदर बख़्श जतोई जे सियासी ऐं मज़ामती शाइरी में नारेबाज़ी घणी आहे। अयाज़ वटि इनक़लाबी जमालियात घणी आहे। शाइर अली आकाश चयो त शेख अयाज़ जंहिं वक़्त में शाइरी शुरू कई, उन वक़्तु सिंधी शाइरी जे झोल में क्लासिकी शाइरी मौजूदु हुई। अज़ल जी रवायत मीरनि जे दौर में पइजी चुकी हुई। टीं वेहक में अयाज़ जे शाइराने जमालियात जे उनवान हेठि थी, जंहिंजी मॉडरेटर रुख़साना प्रीत चनड़ हुई। उन मौक़े ते अयाज़ गुल चयो त अयाज़ जी शाइरीअ में ज़िंदगीअ जा समूरा रंग नज़र अचनि था। शाइर लाइ हालतूं अहमियत रखनि थियूं। अयाज़ अॻियां इनक़लाब ऐं रोमान सां गॾु समाज बि साम्हूं हुयो। मोहबत वारो इनक़लाबी शाइरी थी सघे थो। इसाक़ समेत चयो त अयाज़ जी शाइरी रिगो सफ़र तय कयो आहे, जमालियात बि मुख़्तलिफ़ सूरत में साम्हूं अचे थी। फ़याज़ लतीफ़ चयो त जमालियात जे मौज़ू ते दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में तमामु घणो कमु थियो आहे, पर सिंधी ॿोलीअ में घटि कमु थियो आहे। समीना अबड़ो चयो त जमालियात में खोड़ शयूं अचनि थियूं, अयाज़ जी समूरी शाइरी में जमालियात नज़र ईंदी। सामाइन, हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अवां जी समातुन में पेश करे रहिया आहियूं। न सिर्फ़ शेख अयाज़ उन में लफ़्ज़नि जी हरफ़ तजनीस पेश कई आहे, छाकाणि इहो न थो चवां त हरफ़ तजनीस हुजे, काफ़िया हुजनि, अंदरूनी काफ़िया हुजनि, इहे ई ख़ूबसूरतियूं शाइरी में मौसीक़ी पैदा कंदियूं आहिनि। जो पाण सां ई उहो शाइर मोहताज न हूंदो आहे त हुनखे को ॻाए, हुनजो शेर पाण सां ई मौसीक़ी पैदा कंदो आहे। हाणे हीअ सैन न ॾींदी चैन, उथी ॾिस कोई आयो आहे प्यारा, हीअ सैन न ॾींदी चैन। हाणे हिन में गौर कयो त हिन सिस्टम में काफ़िया घणा आहिनि, सैन चैन, आयो आ प्यारा, हीरा त ॾिसो कंकर न हणो, ॾिसो हणो, हीरा त ॾिसो कंकर न हणो, ईंदो न वरी ही वणजारो, ॾिसो हणो रो, कुझु ॾात ॾिसो वरी वाह वारो, ॾात ॾिसो पोइ बात वरी ॾात सां बात, कुझु ॾात ॾिसो कुझु बात कयो, ॾिसो सां अलॻि थो काफ़ी वणे, बात ॾात, कुझु ॾात ॾिसो कुझु बात कयो, ही शोर अचायो आहे प्यारा। पर तव्हां गौर कयो त मूंखे हैरत थी त शेख अयाज़ जे जेको बि किताबु खणो, तव्हांखे अक्सर उन जे शाइरीअ में उहो नज़म हुजे, उन जो ग़ज़ल हुजे, उन जो कहिड़ी बि सिन्फ़ हुजे, तव्हांखे ॿ शयूं मिलंदियूं। मां उन जी रवानी त नथो वञा, रवानी त हिकिड़ो आम माण्हू चवे थो त शाइरी में रवानी हुजणु घुरिजे, पर तव्हांखे ॿ शयूं मिलंदियूं। हिकु त तव्हांखे अयाज़ जे शाइरीअ में चारणो, ॿीजल, राय ॾियाचो, सैन, दाह, सदा, तव्हांखे इन जा घणा आलाप मिलंदा। ऐं उन खां अलावा हुनखे इन वधि खां वधि फ़िक्री तौर ते मुंहिंजी जेका स्टडी आहे त हुन भिटाईअ खां कीनरो वरितो आहे, साज़ हुन भिटाई जो वरितो आहे, ऐं रिदम हुन सचल साईं जो आहे। मां जो ई आहियां सो ई आहियां, को कीअं चवे को कीअं चवे, मां जो ई आहियां सो ई आहियां, जे पंहिंजो नूर चोए विया
माना साॻियो रिदम उहो सचल साईं वारो, पर इन ई रिदम ते साॻियो हीअ सैन न ॾींदी चैन उथीस कोई आयो आहे प्यारा, ही शायदि साॻियो रमतो आहे अॻु जीअं उञायो आहे प्यारा, ही पंहिंजी करणी भरणी आहे पर सिंधु अयाद न भरणी आहे। इहो सॼो रिदम हुनजो सचल साईं वारो आहे। ॿियनि दोस्तनि खे बि मूंखे ॾियूं था ऐं बाक़ी जेके कुझु मिसाल मां कुझु बाद में ॿुधायां थो त मूंखे इहा चवंदे ॻाल्हि हैरत लॻे थी त असां शेख अयाज़ खे सिर्फ़ु शाइरी ताईं महदूद सम्झंदा हुआसीं, पर शेख अयाज़ जहिड़ो मौसीक़ार शाइर, शेख अयाज़ जी इहो मौसीक़ी वारो पासो बि एतिरो ई मथे आहे हुन सॼे दौर में जेतिरो शाइरी जे फ़िक्री हवाले सां आहे या फ़न जे ॿियनि क़दरनि जे हवाले सां। बिल्कुलु शेख अयाज़ जी समूरी शाइरी हुन मौसीक़ीअ सां सरशार आहे, जेका मौसीक़ी आबशार वारी सूरत में जॾहिं बि पढ़िजे थी त हिकु आबशार जी सूरत महसूसु थिए थी। हुनजी रवानी बि ईअं ई आहे। मुमताज़ तव्हांजी ओपेराउनि जे हवाले सां ख़ासि तरह सां जेकी शेख अयाज़ जो ओपेराऊं आहिनि, दोदे सूमरे जो मौत, रनी कोट जा धाड़ेल या भगत सिंह खे फांसी, अवांजी तमामु घणी स्टडी रही आहे। हिन महिल ताईं जेकी ओपेराऊं जंहिं अंदाज़ में मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ मौक़नि ते जेकी बि पेश थियूं आहिनि, उन्हनि जी जेका मौसीक़ी आहे, अवां छा था सम्झो त छा शेख अयाज़ जे उन तख़लीक़ कयल ओपेराउनि जे असली रूह मुताबिक़ आहे? महिरबानी। सभ खां पहिरें त शेख अयाज़ मेलो रचाईंदड़नि खे मुबारकूं जो सिंध जे हिकु अहिड़े अज़ीम शाइर खे हर साल यादि कयो वेंदो आहे जेको कॾहिं न आहे विसरणो। ओपेरा बुनियादी तौर ते जेकी सॼी दुनिया में लिखी पई वञे या लिखी वई आहे, उनजो जेको बुनियादी मक़सदु इहो हूंदो आहे त समाज में जेको दर्दु हूंदो आहे उनजो उन्हनि खे कैरियर घुरिबो आहे, उन्हनि खे हिकिड़ी अहिड़ी शइ रत घुरिबी आहे जंहिंमें उन दर्द खे खणी अचनि जेको सदियुनि ताईं उनखे अॻिते खणी हलिजे। सिंधी समाज में जेको दर्द आहे उनजो कैरियर रूह बणायो वियो, जेको समाज जो रूह हूंदो आहे हिकिड़ो पंहिंजो समाज जो रूह आहे जेको दिलनि वसीले सफ़र करे उहो पहुचे थो। इहो जो जेकी नफ़्सियाती जेकी समाज जी नुक़्ते निगाह आहे उन मूजिबि ईअं हूंदो आहे। अयाज़ जंहिं सिंध में जनमु वरितो उन सिंध में ही ओपेरा जेके पाण चऊं पिया, इन मिज़ाज ऐं इन खां वधीक बहितर मिज़ाज वारो ओपेरा मौजूदु रहियो आहे। जिन दोस्तनि जंगनामा पढ़िया हूंदा जेके डॉक्टर नबी बख्श बलोच तरतीब ॾिना आहिनि, या उधाराम जेके दोदे सूमरे जे हवाले सां ओपेराज़ जा जेके जंगनामा आहिनि उहे बयानु कया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ असांजी सिंध में मौजूदु माण्हुनि जो जेको मूं चयो त दिलनि वसीले जेको सफ़र करे पहुतल आहिनि उहे एतिरा पुराणा आहिनि जे तव्हां हुनजो अंदाज़ो ई करणु ॾाढो ॾुखियो थींदो। उहो जेको ओपेरा आहे जेको सिंध जो जंगनामो आहे उहो बुनियादी तौर ते उन में जेकी असां उनजी फॉर्मेशन ॾिसूं था उहो असांखे गीत वाई बैत ॾोहिड़े जे निटिंग सां उहो अॻिते वधंदे नज़र पियो अचे। वरी असां जॾहिं शेख अयाज़ जे ओपेरा खे ॾिसूं था, हू जंगनामो उनखे असां नालो ॾिनोसीं पर उनमें ओपेरा वारी कहाणी आहे, उन जीअं ई निटिंग आहे, उन वांगुरु कहाणी आहे, उन वांगुरु किरदार आहिनि, उन वांगुरु हिते पर्दो खुले थो, उते जेको किरदार साम्हूं अचनि था, पर उहो लफ़्ज़नि जो उन्हनि खे उहे वेस ॾियनि था असांजा पुराणा जेके भागू भान हुआ या उन्हनि वसीले जेको असां ताईं पहुतो। पर जेको अयाज़ जेको ओपेरा खणी आयो, अयाज़ उनमें थोरी जदीदियत आंदी। अयाज़ वटि जो भाग भलो जो उनखे टे सोर्स मिली आहिनि ओपेरा खे बयानु करण जा। हिकिड़ो उनखे मिलियो जेको असांजे जंगनामे वारो, ॿियो उनखे मिलियो भिटाई वारो दास्तान, टियों जेको अख़्तर साहिबु ॻाल्हि कई राय ॾियाच वारो जेको दर्द हो, पूरो दर्द आहे हिकिड़ो मौसीक़ी जी। जेकॾहिं कंहिंखे दर्द जो रूह सम्झणो आहे त उहो राय ॾियाच में असां वटि मौजूदु आहे, उहो उनखे मिली वियो। सिंध मां त उनखे टे सोर्स तमामु वॾा मिली विया। उनखां पोइ हुन जॾहिं होमर खे पढ़ियो, छो त हुन होमर जो इलाही ज़िक्र कयो आहे पंहिंजी ऑटोबायोग्राफी में या उनजे मज़मूननि में, मूं उनखे ॾिठो आहे त होमर खे हुन तमामु घणो पढ़ियो आहे। होमर खे पढ़ियईं, वरी अची शेक्सपियर खे पढ़ियईं, पोइ वरी बर्नार्ड शॉ खे पढ़ियईं। त हुन छा कयो, जेको सोनेटिक नज़म आहे उहो फार्म खयईं ऐं जेकी मौसीक़ियत आहे
मूं उहे मिसाल ॿ हिते लिखिया आहिनि जेकी मौसीक़ियत आहे उहा सिंध जी खयईं जेको ख़ासि तौर ते दोदे सुमरे ऐं दोदो चनेसर असां वटि पहिरियों भाङो ॿियो भाङो तव्हां पढ़ी ॾिसंदा त हुन में मौजूदु आहे त हुन मौसीक़ियत वारो जेको अंसुर आहे छो त हिन में जॾहिं किरदारु ॻाल्हाए थो त हुन ते मौसीक़ियत वारो जेको तर्ज़ु आहे उहा हू पंहिंजे लफ़्ज़नि में ज़रूरु आणे थो त उहो शेख अयाज़ खे इहो एज मिली वियो त हुनखे होमर खां वेंदे शेक्सपियर जा ड्रामनि मां सोनेटिक जेको उहो पढ़ियल हो उहो वरी नज़म वारे ॿंधण में बि आंदई उन में वरी गीत जो बि टच आंदई हीअ थी वियो शेख अयाज़ जो हिकिड़ो नओं कॉकटेल अहिड़ो कॉकटेल हो जेको पढ़ण सां ॿुधण सां हिकिड़ो जेकॾहिं को ॿी ॿोलीअ जो माण्हू बि उनखे सिंधीअ में ॿुधंदो उनखे वधीक चस ॾींदो बनिस्बत उनखे ट्रांसलेट करे तव्हां ॿी ॿोली में ॾींदा त हीअ शेख अयाज़ जी उन जेको ओपेरा जी जेकी सफ़र वारी हिकिड़ी मुख़्तसर कहाणी हाणे मां तव्हांखे उहे ॿ नंढड़ा मिसाल जेके आहिनि जेको असांजे ट्रेडिशन में मौजूदु आहे जेके उदाराम वारे मां उनखां रेफरेंस तौरु खया आहिनि 1866 में मुंहिंजो ख़्यालु आहे उहो छपियो हाणे हुनमें जॾहिं चनेसर जो पीउ फोत थिए थो ऐं उनखे पग जो मसइलो थिए थो त सभई तइ कनि था त बाबा हाणे या पग कंहिंखे ॾिजे पोइ ढिघो किसो थिए थो बाग़ी ॾे मामिलो वञे थो जेको वज़ीर ॿारहं आहे उहो फ़ैसिलो करे थो बाबा बाग़ी जेकी आहे उनजी असुल थी आहे उनखां पुछो उहा छा थी चए त बाग़ी ॾे जॾहिं वञे थो त बाग़ी वरी फ़ैसिलो ॿुधाए थी चनेसर जे हक़ में जॾहिं चनेसर जे हक़ में ॿुधाए थी चनेसर वरी चए थो माउ ॾे वञा मां तूं जॾहिं माउ ॾे वञे थो उनखां पोइ जेको हुतां जो भागू भान आहे उन वरी जॾहिं चनेसर खे चयो आहे त उनजो हू चए थो वे पुॼाणा पीउ जे आओ चनेसर आओ भाग सणायो तुंहिंजो तोखे भली ॼणियो माउ माना ही उनजो रिदम आहे वे पुॼाणा पीउ जे आओ चनेसर आओ भाग सुणायो तुंहिंजो तोखे भली ॼणियो माउ ही माना हिकिड़ो उन तरतीब में आहे हू माउ खां पुछणु वियो त वरी राज जेको आहे उन में उहो पइजी वियो त हीउ छा पियो थिए त राज वरी पुठियां चए थो त वरी उहे उनखे भागू भान जेके आहिनि उहे वरी छा था चवनि उन्हनि खे समा सोढा सूमरा राज सभु मुड़नि समा सोढा सूमरा राज सभु मुड़नि भाग ते दोदे शेर ते दमर दोल वॼनि ख़लकूं उत अचनि दोदल जी दरबार में हाणे ही उनजो जेको असांजो ट्रेडिशनल रिदम आहे उहो असांजे इन ओपेरा में मौजूदु आहे जेको ओपेरिक अंदाज़ में आहे जेके असां जंगनामा चऊं था पर जेको अयाज़ जेको सोनेटिक आंदो जंहिंमें नज़म बि आहे गीत बि आहे रनी कोट मां उनजो मां मिसाल ॾियां थो ही जेको बेअंत लॻे थो केॾो जोभन वंगत लॻे थो ही माण्हू जीअं झरणो नाहे खण भुंगर जीअं भुरणो नाहे तारा पेची तारा आगे जीअ सही जग सारो जागे ही वरी सोनेटिक ऐं जेको उनजो रिदमेटिक जेको उहो मॉडर्न होमर ऐं जेको शेक्सपियर जे ड्रामे जे जेको सोनेटिक कुझु ड्रामो आहे उन मां असांखे मिले थो महिरबानी तव्हांजी मुमताज़ ऐं ज़ुल्फ़कार अवां खां असां पुछंदासीं त शेख अयाज़ खे जेको हिनमहिल ताईं ॻायो वियो आहे ऐं जंहिं मयार ते शेख अयाज़ खे ॻाइणु घुरिबो हो छा असांजा रागी छा असांजा मूसीकार उनखे उन मयार ते ॻाए सघिया आहिनि या जेतिरो शेख अयाज़ खे ॻाइणु खपंदो हो असांजे समाज ॾांहुं उन्हनि मूसीकारनि खे रागियुनि खे डिलीवर करणु खपंदो हो छा उहो डिलीवर करे सघिया आहिनि वैसे काफ़ी रहे थो जेको अञा ॻाइणु खपे काफ़ी रहे थो अञा जंहिंजो अञा प्रोसेस में हुअणु खपे जवाब त थी वियो अच्छा त उन मयार खे कीअं पिया ॾिसो जंहिं मयार सां मुख़्तलिफ़ राग मां ईअं थो करियां त ॿ तारीख़ी आइटम आहिनि उन्हनि जी डिस्क्रिप्शन पेश थो करियां मां जी ऐं विद रेफरेंस लिखियलु कुझु न आहे मूं वटि 1978 में हिकिड़ो आइटम रिकॉर्ड थियो थिए जंहिंजो नालो आहे ऐं अॼुकल्ह कोक स्टूडियो बि हुनखे फॉलो कयो आहे उहा आहे टिड़ी पवंदा टारियूं उन लाइ साईं मुमताज़ मिर्ज़ा साहब पंहिंजे किताब जेको लिखियो अथनि अलड़ फ़क़ीर जे हवाले सां सदा सुईता कापड़ी हाणे सही पेज मूंखे यादि न आहे त उन में लिखनि था त थैंक यू सर हॉर्स एंड कैटल शो हो जंहिंमें
पंहिंजो असां सोचियोसीं त सिंध मां कोई ड्यूट सॉन्ग हुअणु खपे, त ओॾी महिल चयो त न्याज़ हिकिड़ो कमु आहे त इहे सभु पाकिस्तान जा सभु आर्टिस्ट आयल आहिनि, पर सिंध मां कोई बि ड्यूट सॉन्ग कोन्हे जंहिंमें ॻाए सघे, त तव्हां हिकिड़ो कमु करियो त पंहिंजो कोई ड्यूट सॉन्ग ठाहियो। त उन्हनि वटि शेख अयाज़ जो किताब मौजूदु हो, चई इहो ठाहिणो आहे, त ॻाईंदा केरु केरु, असां वटि त ज़रीना बलोच आहे ऐं अलण फ़क़ीर आहे। चई छॾियो कुझु देरि, पोइ सोचूं था हिन ते। पोइ उते पहिरियों दफ़ो इहो आइटम रिकॉर्ड थियो, टिड़ी पवंदा टारीअ, जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं, इन जो रेफरेंस हुननि ॾिनो आहे पाण। इन में ॿ ॻाल्हियूं ज़बरदस्त आहिनि, इन में हिकिड़ी उमेद आहे ऐं उहा का बि पंहिंजो लेडी ॻाए थी, माना का बि औरत ॻाए थी, ऐं हिन में जेको अल्लाहू आहे उहो बिल्कुलु उहा जेका फॉर्मेशन साईं दरगाही साहब ॿुधाई आहे न, त शाह लतीफ़ जो कॉन्सेप्ट, रिदम सचल सरमस जो ओपरा में उहो इंटरनेशनल शाइर, इहे सभु ॻाल्हियूं शामिलु करे, ऐं मां बि उन्हनि मां लाभ थो वठां। त हुन में अल्लाहू शाह लतीफ़ जी वाई वारो आहे, ऐं गीत जेको आहे उहो ज़रीना बलोच वारो टेम्पो हुन में रखियलु आहे, ऐं ॿिन्हिनि खे ब्लेंड कयल आहे। इन खां अॻु में जेके बि आइटम आहिनि अलण फ़क़ीर जा, उहे परफॉर्मिंग आर्ट वारा हुया, जीअं पंहिंजो हिकिड़ो तमामु मशहूरु आइटम आहे जंहिंमें उहो अची हिकिड़ो डांसिंग आइटम में पेश थो थिए, जंहिंमें मुंहिंजो छलड़ोली किरी पियो खूह में, उन में अलण फ़क़ीर जी हिकिड़ी एंट्री आहे बसि, उहो बि हिकिड़ो ड्यूट सॉन्ग हुते साॻी जॻह ते। त मां इहे सम्झंदुसि त इहो 78 में पहिरियों दफ़ो इन टाइप जो ड्यूट सॉन्ग थियो आहे पंहिंजो अलण फ़क़ीर जो ऐं पंहिंजो ज़रीना बलोच साहिबा जो। 80 जे दौर में असां हिकिड़ो आइटम ॻायोसीं जंहिंजा बोल हुआ, किथे त वञिबो थक मुसाफ़िर, पोइ ईअं बि हो किथे न वञिबो थक मुसाफ़िर। हाणे हुनजो बीट तव्हां ॿुधिजो ऐं हाणे जा ॿ टे गाना ॿुधिजो त हुन में छा आहे। किथे त वञिबो थक मुसाफ़िर, किथे त वञिबो थक, किथे त वञिबो थक मुसाफ़िर, किथे त वञिबो थक। ओ साथियो साथियो साथियो, ओ साथियो साथियो साथियो, किथे त वञिबो थक मुसाफ़िर, किथे त वञिबो थक। असां ते जाना बिलोद का, किथे किथे जाना बिलोद का, असां ते जाना। हाणे 78 में थियल आहे ऐं उन खां पोइ हाणे थियल आहे, इहो बि 78 में आइटम थियो आहे, कोक स्टूडियो हाणे ने इस्तेमालु कयो आहे। पर हाणे जेके लय खे सम्झनि था, जेके ताल खे सम्झनि था, उहे सम्झंदा त जेको इहो आइटम, हा ठीकु आहे सर, इहो जेको आइटम आहे इहो 7 बीट जो आइटम आहे साईं दरगाही साहब। उहो आहे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 टीड़ी पवंदा तारी जॾहिं ॻाढ़ा गुल लूना तॾहिं मिलंदा। 1 2 3 4 1 2 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 अल्लाह। 7 बीट छा हूंदो आहे? फिलोसफी ऑफ द रिदम। 7 बीट खे मौसीक़ी में मुगलई चवंदा आहिनि। मुगलई छो चवंदा आहिनि? इन करे जो मुगलिया शहनशाह 7 बादशाह, ऐं इहो मुगलिया शहनशाहनि जे करे मुगलई जो नालो मुगलई रखियो वियो ऐं उन में 7 बीट शामिल आहे। इहा जेका वाई आहे, इन जा जेके 7 बीट रखिया विया आहिनि, जेके उस्ताद न्याज़ हुसैन रखिया आहिनि ऐं फॉलो कयो आहे शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई जे पैटर्न खे, ईअं छो कयो वियो आहे? इन जो मक़सदु इहो आहे
त सिंध में हिकिड़ो टर्म हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि सताबो। असां हिकिड़ो लफ़्ज़ सिखियल आहे पंज आब, पंजाब। सत आब माना सत पाणी, सत पाणी, सताबो, खुशहाल, मुगलई, बादशाह, शाह लतीफ़, अल्लाह। इन सभिनी खे मिलाए छॾियो त कंपोज़िशन ठही वेंदी। तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि त शाइरी खे ऐं मौसीक़ी खे ज़रूरत हूंदी आहे हिक ॿिए जी। मां हिते सुवालु कंदो आहियां त जॾहिं का बि माउ पंहिंजे ॿार खे लोली ॾिए थी त उहा शाइरी कंदी हूंदी आहे या ॻाईंदी हूंदी आहे? बिल्कुलु जेकी असांजो सिंधी माउरूं आहिनि उहे जॾहिं पंहिंजे ॿारनि खे निंड कराइण लाइ लोली ॾींदियूं आहिनि उहे बि ॾाढी सुरीलियूं। मां दाद ॾिनो त माना ॿई गॾु थींदा न साईं, ॿई गॾु थींदा न साईं, त ॿई गॾु थींदा त इहे गॾो गॾु हलंदा आहिनि। इन लाइ तमामु बहितरीनु मौसीक़ारनि जो हुअण बि ज़रूरी आहे ऐं तमामु लाजवाब शाइरनि जो ज़ुल्फ़कार असांजो मान आहे। ऐं मां हिकिड़ो जुमिलो साईं जो कोट थो करियां त शाह अब्दुल लतीफ़ भटाई छो जो आयतनि जो शाइर आहे त आयतनि खे ॻाइण जे लाइ बाक़ाइदा वुज़ू हुअणु खपे ऐं साईं जो इहो स्टेटमेंट आहे। मां लफ़्ज़नि जो माण्हू न आहियां, मां त सुरनि जो माण्हू आहियां ऐं उहो वुज़ू रूह जो हुजे। हा, मां अञा शेर थो ॿुधायां, अञा रहे थो मुंहिंजो लफ़्ज़। जब तक वुज़ू नहीं करते, लफ्ज़ जब तक वुज़ू नहीं करते हम तेरी गुफ्तगू नहीं करते। तो लफ़्ज़नि खे जेको एब्लिशन ॾियारिबो आहे, जेको उनखे वुज़ू कराइबो आहे, उहो मौसीक़ी सां थी सघे थो ऐं उन मौसीक़ार खे कम अज़ कम पाण बावज़ू हुअणु खपे त पोइ ठीकु थींदो। मां हिकिड़े ॿिए आइटम ते ॻाल्हाइणु चाहींदुसि जे इजाज़त जो, त उहो आहे माल कोसियो। सा गा मा दा नि सा नि दा मा गा सा नि सा गा मा सा गा मा दा नि सा गा मा गा दा नि दा मा गा सा नि दा नि दा गा मा गा दा। गाए वरी कुछ गाए बावरा, गाए वरी कुछ गाए, गाए वरी कुछ गाए बावरा, गाए वरी कुछ गाए। अमृत रस छलकाए, अमृत रस छलकाए, अमृत रस छलकाए बावरा, गाए वरी कुछ गाए, गाए वरी कुछ गाए बावरा, गाए वरी सागा मदनी सा नि दा मनी दा मगदा मग मग दा गाए वरी गाए बावरा, गाए वरी। इन लाइ कोटेशन इहा आहे त हिकु भेरो जीजी ज़रीना बलोच तमामु घणी मायूस हुई त रेडियो पाकिस्तान ते नसीर मिर्ज़ा साहब जे ऑफिस में आई त चवणु लॻी त मूंखे हिकिड़ो बसि अॼु आख़िरी आइटम रिकॉर्ड करायो मुंहिंजो। ऐं नसीर मिर्ज़ा साहब इन जो शाहिद आहे असां वटि, उन्हनि इहो गानो रिकॉर्ड करायो ऐं इहा धुन मुंहिंजे साम्हूं ठही ऐं इनखे 2 बीट में ॻायो वियो। टू बीट ईअं हूंदो आहे, गाए वरी कुझु गाए बावरा, गाए वरी 1 2 1 2 1 2 1 2। ये बिल्कुलु ईअं थे त वञिबो थक मुसाफ़िर, इहे बिल्कुलु इन टाइप ते ठहियल आहे। पर इन में जेको क्लासिक जेको असां हिन में सरगम विधा आहिनि या पलटा विधा आहिनि या जेके ॾोहिड़ा विधा आहिनि, उहे असां उन खां पोइ जॾहिं जीजी ज़रीना बलोच साहिबा जो वफ़ात थी वियो, उन खां पोइ असां हिनखे सोचियोसीं त असां ईअं कंदासीं। फिल वक़्तु असां जेके आइटम करे रहिया आहियूं, तव्हांजो सुवालु ॾाढो ज़बरदस्त हो त नवां मौसीक़ार कमु कनि था या न, त असां बिल्कुलु नवां कमु करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह तव्हांखे जॾहिं असांजो जेको बाक़ाइदा परफॉर्मेंस थींदो उन में पेश कंदासीं। ॿियो कोई सुवाल हुजे?
छाकाणि त माज़ी में रेडियो पाकिस्तान या पाकिस्तान टेलीविज़न ते मुख़्तलिफ़ मूसीकारनि तमामु हिकिड़े बहितरीन अंदाज़ सां असांजे इन्हनि शख़्सियतुनि जे कलामनि खे कंपोज़ करे उते ॻाए ऐं पूरी दुनिया में सिंधी मूसीक़ी सिंधी राग खे पहुचायो। शेख अयाज़ मुख़्तियार साहब तव्हां खां सवाल आहे त शेख अयाज़ जेके नवां शाइराणा तजुर्बा कया, जेके ख़ासि तरह सां हियती तजुर्बा हुआ, उहे मूसीक़ीअ वारे उन मयार खे केतिरो बरक़रार रखी सघिया आहिनि? शेख अयाज़ जी शाइरीअ जो तरन्नुम लय मूसीक़ी रिदिम उन खां कोई इनकार नथो करे सघे। शेख अयाज़ जे नक़ादनि में हिकु ॻाल्हि इहा साम्हूं आई, ख़ासि तौर ते लाल पुष्प चयो त शेख अयाज़ जे इन रिद्म लयकारी या रवानीअ में हुनजे ख़्याल जेको आहे उहो ॿुॾी वञे थो या गुम थी वञे थो। असल में शेख अयाज़ जी समूरी शाइरीअ खे जेकॾहिं ॾिसंदासीं त उहा मुख़्तलिफ़ आहे। किथे हुन पंहिंजे जज़्बे खे वधीक उजागर करण जी कोशिशि कई आहे। जॾहिं जज़्बे खे उजागर करण जी कोशिशि कई अथई तॾहिं हुन तरन्नुम ॾांहुं वधीक ध्यानु ॾिनो आहे। ऐं अहिड़ी शाइरी शेख अयाज़ जे ख़ासि तौर ते ग़ज़लनि में बि नज़र अचे थी। जीअं मूं चयो त तवील जेके बहरनि उन्हनि में ख़ासि तौर ते आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां गीत में आहे। नज़्म सॼो समूरो जेको आहे उनजो रिद्म ऐं रचाव में आहे। ऐं उन खां सवाइ जेकॾहिं असां ॾिसूं था संगीत नाटक जेके आहिनि उहे ख़ुदि रिद्म रवानीअ सां लिखिया विया आहिनि। उनजी त बुनियादी ज़रूरत ई इहा आहे। तंहिंजे करे त शेख अयाज़ पंहिंजी शाइरीअ में रिद्म ऐं रवानी वारी कैफ़ियतुनि खे तमामु घणी अहमियत ॾिनी। जेकॾहिं असां हुन जा ग़ज़ल जेके हिन महिल ताईं ॻाइजी चुका आहिनि या उहे जेके अञा ॻाइजणु घुरिजनि उन्हनि में असां जेकॾहिं ॾिसंदासीं त न सिर्फ़ु इंट्रोवर्ट रिदिम आहे, अंदरूनी कैफ़ियतूं आहिनि, पर साॻे वक़्तु उन सां उनजी लफ़्ज़नि जी चूंड जेका आहे उहा रचाव जेको आहे उहो रिद्म खां ख़ाली कोन्हे। का झिरमिर झिरमिर जुगनूअ जी, का टिम 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 तारे जी, का झिरमिर झिरमिर जुगनूअ जी, का टिम 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 तारे जी, घंघोर घटा जो घेरो आहे कंहिंजे त सहारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो हा उथ डूंगर ॾारे वेंदासीं। हाणे हीअ जेके शेर आहिनि मां मूसीक़ी ऐं शाइरीअ जे हवाले सां जेको उनजो पाण में ॻांढा पिया आहे उन जे हवाले सां हिकु ॻाल्हि करणु चाहींदुसि। जीअं समीअ चयो, मुंहिंजो बिलीव थोरो मुख़्तलिफ़ आहे। जीअं मूसीक़ी तवील सफ़र में गीत ॾांहुं आई, ध्रुपद खां वठी ख़्याल मक़बूल न थी सघियो, आख़्तर दरगाही वेठो आहे। ॾिसो त उन में बि लफ़्ज़नि जा जेके जोड़ जक अमीर ख़ुसरो जेके आहिनि उन में ख़्याल जा वज़न जोड़िया ऐं उन में लफ़्ज़नि खे यानी शाइरीअ खे शामिलु कयो। ऐं उन खां सवाइ पोइ वरी अॻिते शाइरीअ जो हिकिड़ो सफ़र थियो आहे। शाइरी ऐं साॻे वक़्तु मूसीक़ीअ जो सफ़र थियो आहे। मूसीक़ी हिकु हंधि बीही रहण जो नालो कोन्हे, उहा वक़्त ऐं हालतुनि जे आधार ते तब्दील थी वेंदी आहे। जॾहिं फिल्म में जी मूसीक़ी आई उन वक़्तु उन मूसीक़ी खे क़बूल कोन कयो वियो। जॾहिं जर्मन रीड्स ठाहियूं ऐं हीअ हारमोनियम आहे, इहो हारमोनियम असांजा पुराणा रागी उनखे अॼु ॾींहं ताईं न क़बूल ॾींदा ऐं हुननि मुश्किल सां सारंगी ऐं सितार ते इक्तिफ़ा कयो। पर अॼु तव्हां सारंगी ऐं हारमोनियम खां सवाइ कीअं था ॻाए सघो, ॼण लाज़मी थी पियो आहे। ऐं इन जे करे अॼु गिटार आहे, उन गिटार सां आया हो त जेका जिद्दत आहे मूसीक़ीअ में उनजो असां रस्तो नथा रोके सघूं। शायदि असांखे इहो असांजे मिज़ाजनि जे मुताबिक़ न अहिड़े हुजे। जेका जदीद मूसीक़ी आहे उनजी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। जॾहिं आलमगीर ॻाईंदो हुयो या मंज़ूर सखीराणी त उन वक़्तु असांखे उनजो ॻाइण जो उनजी ताल जेका आहे उहा ॾिसो, शाह लतीफ़ जी जेका ताल आहे उहा सहिकुणी आहे। सचल जी जीअं ॿुधायो अख़्तर त उहा यानी धूण में सो
उहा साॻी शइ आहे, साॻी वजत आहे, उनखे ॿिटो करे वॼाए थो। ऐं वजत जी जेका डेफिनेशन ताल जी अचे थी, उन में जेको आहे स्पीड जो रोल हूंदो आहे। सो उहा दुनिया खे जॾहिं दुनिया सॼी तब्दील थी वई आहे, उन में स्पीड अप थी वई आहे, त शेख याज़ जे लफ़्ज़नि में बि उहा स्पीड या उहा रफ़्तार असांखे मिले थी। शेख याज़ पंहिंजे दौर सां हलियो आहे गॾु, ऐं उनखे जदीद शाइरीअ में जॾहिं ॻाइजे थो, नए अंदाज़ में ॻाइजे थो, त उहा जेकॾहिं असां मौसीक़ी जो मुस्तक़बिल ॾिसणु चाहियूं था, सलामत अली ख़ान खां सुवालु पुछियो वियो मौसीक़ी जे मुस्तक़बिल जे हवाले सां, त उन इहा ई ॻाल्हि कई त असांखे नयुनि तब्दीलियुनि सां गॾु हलणो पवंदो। ऐं उहे जॾहिं उहे जेकॾहिं तब्दीलियूं मौसीक़ीअ जूं असां जीअं शाइरीअ में तब्दीलियूं आहियूं, पुराणे शाइरनि पंहिंजी शाइरीअ जी तब्दीलियुनि खे क़बूल न कयो, त शाइरीअ में मौसीक़ियत में जेका ख़ासि तौर ते जज़्बे ऐं पैगाम खे वॾी अहमियत आहे। पैगाम वारी शाइरी जेका आहे शेख याज़ जी, उन में तव्हां ॾिसो त हुन भरपूर तरन्नुम सां ॻाई आहे, ऐं उहो तरन्नुम जेको आहे पैगाम खे आसानी सां ई माण्हू सां पहुचाए सघे थो, ऐं मौसीक़ी उनजो तमामु वॾो भरपूर वसीलो आहे। शेख याज़ जे जेके नवां हुन तजुर्बा कया, ख़ासि तरह सां हुन जेकी तराइल लिखिया, तराइल खे त तमामु घणनि रागनि ॻायो बि आहे। रियाज़ सूमरे जो आउं मिसाल ॾींदुसि त मिली त जी मिली वन सुभाउ हुजा न हुजा जहिड़ा तराइल शेख याज़ जे उन्हनि हाइकोस खे बि ॻायो विया। समी बलोच साहिब खां हिकिड़ो मुख़्तसिर सुवालु पुछंदा हलंदासीं, वक़्तु असां वटि मुख़्तसिर थींदो पियो वञे, त शेख याज़ जे उन्हनि ॻायल कलामनि जे हवाले सां हिकिड़ो नुक़्ते नज़र इहो बि आहे त उन्हनि जेको बि ॻायो वियो आहे उहो शेख याज़ जे शाइरीअ जे रूह मुताबिक़ न आहे। मिसाल तौरु असां हिकिड़ो मिसाल वठंदासीं त रहमान मुग़ल जो कलाम, कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो छांगू न छिलड़ा, सो इन अंदाज़ में जेका शइ जेको कलाम असांखे हिकु ॾुख वारे अंदाज़ में ॻाइणु खपे, उहो कलाम हिकिड़े ख़ुशीअ वारे अंदाज़ में ॻायल। ऐं इहे खोड़ सारा मिसाल आहिनि। अवां इन हवाले सां जेकी कंपोज़िशन छा अयाज़ जूं उहे शयूं उन जे रूह मुताबिक़ कंपोज़ थी अवाम जे आॾो आयूं आहिनि। साईं ख़ालिद साहब, ख़ासि तौर ते तव्हां हिकिड़े जंहिं आइटम जो ज़िक्र कयो, कंडीअ न सिंगरी, हाणे इहो न रेडियो जी रिकॉर्डिंग आहे न PTV जी रिकॉर्डिंग आहे। छो त असांजे स्टूडियोज़ रिकॉर्डिंग स्टूडियोज़ हुया, ज़ुल्फ़कार बि वेठो आहे, अख़्तर साईं बि वेठो आहे, उन्हनि जा मालिक गैर सिंधी हुया, ऐं हुननि वटि कंपोज़र बि ॾिसो, मौसीक़ी जी काई ज़ुबान मञूं था त न हूंदी आहे, पर ॿोली खे जेकॾहिं शाइरी खे सम्झी करे जंहिं न ॻायो त पोइ उनखे हू कुझु बि करे ठाहे सघे थो। ऐं इन ते इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते मौजूदु। ऐं ख़ासि तौर ते जीअं मूं ज़िक्र करियो, हाणे इशारतनि तव्हां सम्झी विया हूंदो त इन खे ठाहिण वारा जेके हुया उन्हनि सिंधी ॿोली खे सम्झियो कोन हो त इन जी माना छा आहे, त बुख ते आहियूं ॾुख ते आहियूं, पर ही दोसू जे दोल वांगुरु नचण वारी क़ौम आहे, हिनखे नचायो। हुननि त उहा शइ तव्हांखे ठाहे ॾिनी। बाक़ी जेतिरे क़दुरु तव्हांखे सभिनी दोस्तनि खे, मौजूदु दोस्तनि खे बि हैरानगी थींदी त मां शेख याज़ सां रूबरू मिली करे जॾहिं सरमद सिंधी लाइ कमेंट्स वरिता, मूं वटि रिकॉर्डिड आहिनि, त हुन इहो चयो त सरमद सिंधी जॾहिं कंडीअ न सिंगरी ॻाईंदो आहे त मुंहिंजी लूह कांडा अची वेंदी आहे। हाणे इहा ॻाल्हि तव्हां ॿुधो त सम्झ में न ईंदड़ आहे त शाइर शेख याज़ उहो शाइर कोन हो जेको चए थो मूंखे जलाल जोगी बि ॻाए पर ॻाए। शेख याज़ हिकिड़ी चॉइस रखंदड़ शाइर हो। शेख याज़ जो चवणु हो त मूंखे कंपोज़ जेकॾहिं सही कंहिं कंपोज़र कयो आहे त उहो बेदिल मसरूर आहे। हू वॾे वाक़े, ऐं यकीन करियो त असीं स्कूल में पढ़ंदा हुआसीं त असां पहिरियों शेख याज़, बेदिल मसरूर ऐं फ़क़ीर अब्दुल गफ़ूर खां ॿुधो त सिंधड़ी ते सिर केरु न ॾियो। ऐं उन खां पोइ जेका तव्हां ॻाल्हि कई त मौसीक़ी सां इहा वेधन इन करे आहे जो हाणे जीअं ज़ुल्फ़कार ॻाल्हि करे वियो त टिड़ी पवंदा टारीअ जॾहिं ॻाढ़ा, असां वटि रिपीटेशन एतिरी आहे, आयल करियां कीअं, मुंहिंजो ॾींहुं अपलियो न रहे, साॻी धुन ते आहे। असां वटि
10 कलाम साॻियुनि 20 कलाम 25 कलाम साॻियुनि धुनुनि ते ॻाया था वञनि इन जे करे जो क्रिएशन कान्हे, तख़लीक़ न आहे। अॼु जो कोई असांजो दोस्त सभई फ़नकार ख़ासि तौर ते माफ़ कनि, उहो जॾहिं स्टेज ते थो वेहे त चवे थो मूं साईं कंहिं दोस्त जी शाइरी जी नई धुन ठाही आहे, ॻाए छा में थो हम तुम होंगे बादल होगा रक्स में सारा जंगल होगा। अरे बाबा इहा नई धुन किथां आई? इनखे तव्हां नई धुन कीअं था चओ? त मौसीकारनि जी असां वटि ख़ान साहब ज़फ़र अली ख़ान हलियो वियो, फ़ैरोज़दीन हलियो वियो, फ़ैरोज़ गुल हलियो वियो, इमदाद हलियो वियो, मास्टर ग़ुलाम अली हलियो वियो, न्याज़ हुसैन हलियो वियो। त हिन खे बचाए उहे था सघनि, अताई बचाए नथा सघनि, मीरासी बचाए सघनि, जिन जी मीरास आहे। हाणे जेकॾहिं ज़ुल्फ़कार अली मज़हर कंपोज़िशन कंदा त उन्हनि जी मीरास आहे, उन्हनि जो वालिद जेको आहे सो कंपोज़र हुयो। पर ईअं जेको रस्ते वेंदे चए थो त मूं हीअ धुन ठाही आहे, न, उहो किथे किथे न किथे कंहिं शइ में फिट करे थो छॾे। इन करे कंडीअ न सिंगरी जेका तव्हां ॻाल्हि कई, या अहिड़ा ॿिया केतिरा ई ख़ासि तौर ते आइटम्स असां वटि आहिनि जेके ॻाया था वञनि। ऐं ज़ुल्फ़कार हिकिड़ी ॻाल्हि कई, मां सदाईं उहा ॻाल्हि कंदो आहियां त लतीफ़ साईं चए थो त जे तो बैत बायां से आयतूं आहिनि, माना जेका शाइरी आहे सा आयतूं आहिनि ऐं राग इबादत आहे। इबादत आयतूं पढ़ी कई वेंदी आहे, गारियूं ॾेई करे न कई वेंदी आहे। असांजे मुआशिरे खे ख़ुदा जे वास्ते उन तरफ़ न गहले वञो, असांजो मयार एतिरो केरायो न। महिरबानी। थोरी इजाज़त हुजे त मां पंहिंजी इन ते राय रखणु चाहींदुसि। मौसीक़ीअ में मिसाल तौर ते हिकिड़ो मशहूरु राग में कंपोज़िशन आहे, सानू एक पल चैन न आहे। इहो बि जॾहिं ॻाइजे थो, ॿियनि क़ौमुनि में बि इहा शइ मौजूदु आहे, उहे बि जॾहिं ॻाए थो त माण्हू उन ते बि डांस कनि था। असल में वजत जेका आहे, माण्हू ग़मनि जी अहिड़ी कैफ़ियतुनि में मुब्तला आहिनि, लफ़्ज़नि जी गहराइनि में पवण जे बदिरां झूमणु नचणु लॻनि था, ऐं ग़म जी हिकिड़ी एक्सटेसी बि थींदी आहे। उन में इहे कैफ़ियतूं वञनि, उन्हनि में असां पूरी क़ौम खे बुरो या उनखे बुछड़ो करण वारी जेका रिवायत आहे, मां ॾिसंदो आहे त को हिकिड़ो फ़र्दु कंदो आहे का ॻाल्हि त असां पूरी क़ौम खे उन जे लाइ रिस्पॉन्सिबल सम्झंदा, पर ईअं हुजणु न घुरिजे। ऐं इहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ अॼु जूं न आहिनि, समूरनि जेके क़ौमुनि आहिनि, ॿोलियुनि आहिनि, उन्हनि में इहे रवैया मौजूदु आहिनि। सिर्फ़ु असांजे बि न आहे, पर गार असांजी क़ौम खे असांजा जेके 4 पढ़ियल लिखियल आहिनि आसानीअ सां ॾेई सघंदा आहिनि, ॿिनि मिसालनि खे साम्हूं रखी। पर मां नथो सम्झां त इहे सभु जेके शयूं इहे फितरत जो हिसो आहिनि, पर उन्हनि खे मञता उन्हनि खे मिलंदी, मञता उन्हनि खे ई मिलंदी। उहे शयूं ई पंहिंजी अमरता माणींदियूं, जिन खे लफ़्ज़नि सां मौसीक़ीअ जी हमांगी जी रूह मुताबिक़ हूंदियूं त उहे पंहिंजो पाण ई रहंदियूं, बाक़ी शयूं पाण ख़तमु थी वेंदियूं। आख़िरी सवाल पुछंदासीं अख्तर साहब तव्हां खां, त शेख अयाज़ जे शाइरीअ में जेके मौसीक़ीअ जा औञाण आहिनि, इन सां हिन असां पंहिंजे अॼोकी इन कचहरी खे, इन नशिस्त खे, इन सेशन खे ख़तम बि कंदासीं। जी जी हा, महिरबानी। असल में असां शेख अयाज़ सां गॾोगॾु वरी जनरल मौसीक़ी जे मौज़ू ते खणो हलिया वियासीं। अयाज़ जी जेका शाइरी जी मौसीक़ी आहे, उनजो अंदरूनी जेको रिदम आहे, अंदरूनी काफ़िया, लफ़्ज़नि जो तकरार, हर तजनीस जा क़िस्म, उनजी रवानी, उन ते पहिरियां मूं गुफ़्तगू कई। बाक़ी शाइरी ऐं मौसीक़ीअ जो तालुक़ त मां सम्झां थो ईअं आहे जीअं रूह ऐं जिस्म जो हुजे। पहिरियां ॿई फंड हिकु हुया, अॻिते हली जुदा जुदा थी विया आहिनि। ऐं कंहिं बि शाइर लाइ इहो ज़रूरी बि न आहे उहा शाइरी जी सुठी शाइरीअ जी या कसवटी बि न आहे त उनखे ॻायो वञे। ॻायो हर शेर वेंदो आहे, सुठो बि ॻायो वेंदो आहे ऐं सभु स्टैंडर्ड शेर बि ॻायो वेंदो आहे। जे त गॾु शेख अयाज़ जे शाइरीअ में मौसीक़ी जे औञाण जो तालुक़ु आहे, त मां इहा गुज़ारिश कंदुसि त अयाज़ जेके बि सिन्फ़ूं लिखियूं आहिनि, उन में हिकिड़ियूं सिन्फ़ूं शाइरीअ जूं आहिनि।
कुझु सिंफ़ूं शाइरी जूं हूंदियूं आहिनि, जीअं नज़्म आहे, उहा बि ॻाल्हि नज़्म खे आयो वञे थो, पर उहा बुनियादी तौर ते शेरी सिंफ़ आहे या आज़ादु नज़्म आहे। ग़ज़ल शेरी सिंफ़ बि आहे, मौसीक़ी जी सिंफ़ बि आहे। असां वटि काफ़ी शेरी सिंफ़ बि आहे, वाई मौसीक़ी जी सिंफ़ बि आहे, शेरी सिंफ़ बि आहे। शेख अयाज़ निज राग जूं सिंफ़ूं बि लिखियूं आहिनि, ख़ासि जेका हुनजी मौसीक़ी जे ओञाण जे हवाले सां मां गुज़ारिश कंदुसि, जेके सिर्फ़ु मौसीक़ी जूं सिंफ़ूं आहिनि उहे अयाज़ लिखियूं आहिनि। लोली अयाज़ लिखी आहे, लोली लाल जीअं शाल, इहा असांजी मौसीक़ी जी सिंफ़ आहे। हमरचो थर में लोकगीत आहे ऐं शेख अयाज़ एतराफ़ कयो आहे त मुंहिंजो हमरचो तमामु सवलो ॻाइनि पिया वॉइसिस ग्रुप वारा, पर जेको थर जो हमरचो मूं ॿुधो उन्हनि जा लफ़्ज़, उन्हनि जो लहजो मुंहिंजे छातीअ में छुरीअ वांगुरु चुभिजे। त हुनखे हमरचो खे पंहिंजी शाइरी में खणी आयो जेको थरी गीत आहे। उनखां अलावा ॿिया जेके छेज आहे, कांगुल में थो आओ पिरी देर कई छो, इहो छेज आहे। छेज ख़ुशीअ जे गीत खे चइबो आहे, उहो गीत आहे, ॻायो वेंदो आहे। इहो शाइरी जी सिंफ़ ई नहीं, इहो मौसीक़ी जी सिंफ़ आहे। अयाज़ छेज लिखिया आहिनि। ऐं ॿियो शेख अयाज़ नाच धुन ते नज़्म लिखिया आहिनि, नाच धुन रक़्स ते हुन नज़्म लिखिया आहिनि। कजरी गुजर पेर हो रहिया त धर हाए गागर, हाणे ते मां बीह थो रहां, अॻिते आहे छो त बीह रहां त इन्हनि जेके टे काफ़िया हिकदमि हिकिड़ी सिट में आहिनि। कजरी गुजर पेर हो रहिया त धर हाए गागर न छुलकी पवे, हिकिड़ी सिट में टे काफ़िया। मोर हिन टोर ते वाइड़ा थी विया, कंहिं चई ड्रेल सां एतिरी रीस कर। मोर हिन टोर, ज़रूरत ई नहीं काफ़े जी, आख़िर में मिलाए न, विच में छो थो मिलाए। इहे शयूं हुनजे मौसीक़ीअ खे वधाइनि थियूं। एट जी पेट सां जे मोर जे तौर ते, माना इहो सॼो जेको फन आहे उहो सिर्फ़ु हिकिड़े मिसरे में न आहे, इहो सॼो जेको मौसीक़ी जो सिलसिलो आहे उनजे हर शेर में अचे थो पियो। ऐं ईअं मौसीक़ी जूं सिंफ़ूं लिखियूं आहिनि। ऐं राग जे ओंजाण मुताबिक़ मां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थो त अयाज़ वटि इहो बहस थियो त हुनखे कीअं ॻाइजे, हुनखे कीअं ॻायो वियो आहे। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़े अज़ीम शाइर या इनकलाबी शाइरी जेका शाइरी थींदी आहे उहो पैगाम आहे, ऐं उहो जेकॾहिं पैगाम चिटो नथो पहुचे असांजे अवाम ताईं त उहा शाइरी बेकार थी वई। असांखे इहा शइ सोचणु घुरिजे त अयाज़ जे पैगाम खे असां वधि खां वधि मौसीक़ी जे सुरनि ते असां अयाज़ जे कलाम खे वधि खां वधि ॻारायूं, छो हुन पाण वधि खां वधि शाइर न पंहिंजो तारीफ़ हिकिड़े रागीअ जी हैसियत में करायो आहे। पर मां इहा ॻाल्हि करणु चाहियां थो आख़िर में त शेख अयाज़ वटि जेको राग आहे उहो नओं राग आहे, उहो आम मौसीक़ी न आहे। शेख अयाज़ वटि जेको राग आहे उहो इनक़िलाब आहे। शेख अयाज़ राग आग आहे, शोला आहे, बग़ावत आहे, सदा आहे, सॾ आहे, दा आहे, ऐं रत वरना राग हुन आला पिया आहिनि। ऐं हुन जेको शेर आहे त दर दर दीपक राग, घर घर आग उलाव जी, वेंदो ॾेह ॾुहाग ईंदी मुंद मलार जी। त अयाज़ दीपक राग ॻायो आहे जेको अकबर बादशाह मतरूक करे छॾियो, जो उन जे ॻाइण सां बाहि लॻी वेंदी आहे। शेख अयाज़ खे दीपक राग जी ज़रूरत हुई जेको अवाम में इनक़िलाब जी बाहि लॻाए। हू ईअं बि कोन थो चवे त इनक़िलाब इनक़िलाब आण इनक़िलाब आण, पर हू चवे थो छा तव्हांखे शाइरीअ में आण बि हुन में रवानी आहे, वज़न पूरो आहे, ईअं लिखी पियो सघियो त इनक़िलाब इनक़िलाब आण इनक़िलाब न, हू त चवे न इनक़िलाब इनक़िलाब ॻाए इनक़िलाब ॻाए, हू त चवे इनक़िलाब खे बि ॻायो लिखो न, इनक़िलाब इनक़िलाब ॻाए इनक़िलाब ॻाए। शेख अयाज़ जो मौसीक़ीअ सां ऐं मौसीक़ीअ जो शेख अयाज़ जी शाइरीअ सां हिकिड़ी ॻाल्हि मां कहंदुसि त अयाज़ चयो आहे त तान अचे थी सखीड़ी वरी उहा ई तान। हाणे तान ऐं सरगम, अॼु लाल लहूअ जे सरगम ते थी धरती मुंहिंजी रक़्स करे, हुन वटि सरगम बि रत जो आहे ऐं हुन वटि तान आहे। तान ऐं सरगम क्लासिकल राग जा ख़ासि जेके ताना आहिनि ऐं ॾुखे में ॾुखिया आहिनि। तान कीअं हणबी आहे, मां ज़ुल्फ़कार साहिब जो तान हणी ॾेखारे तव्हांखे ख़बर पए त अयाज़ कहिड़ी तान चई आहे। तान तान सिर्फ़ु तान हणो, सिर्फ़ु तान जेका कहिड़े बि राग में
इहा तान आहे, इहा तान आहे। हाणे अयाज़ खे एतिरी ॼाण हुई क्लासिकल मौसीक़ी जी त हुन तान जो ज़िक्र बि कयो आहे ऐं हुन सरगम जो ज़िक्र बि कयो आहे। त अॼोके हिन सेशन में असांखे इन शइ ते सोचणु घुरिजे त शेख अयाज़ न सिर्फ़ु हिकु इनकलाबी शाइर हुयो पर पंहिंजे दौर जो तमामु वॾो मौसीक़ार हुयो ऐं हुन जे शाइरीअ खे जंहिं आवाज़ जी ज़रूरत आहे, जंहिं राग जी ज़रूरत आहे, उहो इनकलाबी राग आहे, उहो दीपक आहे जेको जेकॾहिं दीपक जा सुर ॻोल्हिया वञनि। मां ज़ुल्फ़कार खे गुज़ारिश कंदुसि त दीपक जा सुर ॻोल्हे उहो छो मतरूक थियो आहे, उहो छो नथो ॻाए वञे ऐं जेकॾहिं दीपक राग में अयाज़ खे ॻायो वेंदो त थी सघे थो उहो वधीक असरु थिए। अवांजी महिरबानी अख्तर ऐं गॾो गॾु महिरबानी मञींदुसि ज़ुल्फ़कार अली जी, मुमताज़ बुखारी, साईं समी बलूच साहब, मुख्तियार मलिक साहब। अवांजा थोरा तव्हां हिन सेशन में आया। हिन सेशन में शेख अयाज़ जे शाइरीअ जे मौसीक़ीअ ते बि ॻाल्हाए वियो ऐं असां शेख अयाज़ जी शाइरीअ खे जेकॾहिं आवाम ताईं पहुचाइणु चाहियूं था त उहो मौसीक़े जे रस्ते ई पहुचाए सघूं था। शेख अयाज़ जी शाइरीअ खे ॻाए अवाम ताईं पहुचाए सघूं था ऐं वधीक मक़बूल बणाए सघूं था। शेख अयाज़ जे हिन मुख़्तसिर सिटुनि सां असीं हिन सेशन जी पुॼाणी कंदासीं त झूंगार कंदी जा मूं खां पोइ हुन जिंदड़ीअ जो मां झिरणो हा, मां वरणो हा, मां वरणो हा, मां वरणो हा। महिरबानी। दरिया दरिया हुन जो मन हो, सेहरा सेहरा नेण हुया। दरिया दरिया हुन जो मन हो, सेहरा सेहरा नेण हुया। पल जो पांधीअड़ो आयो हो, वञणो हुन खे दूर हुयो। जी त ॿिए सेशन जी शुरूआत करण जो टाइम थी वियो आहे। जंहिंजी मॉडिटर आहे मोहतरमा शबनम गुल, उनखे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचे ऐं जंहिंजा स्पीकर्स आहिनि आदिल अब्बासी, डॉक्टर अदल सूमरो, अयूब खोसो, वसीम सूमरो, अली आकाश ऐं खलील कुंभर साहिब खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे सेशन जो बाक़ाइदा आगाज़ खे दिलि जे गहराइनि सां ख़ुशि आमदीद चवंदे असां हिन सेशन जो आगाज़ कयूं था। मां गुज़ारिश कयां थी अदिल सूमरो साहब खे त उहे स्टेज ते अचनि। अयूब खोसो, आकाश अंसारी साहब खे गुज़ारिश आहे त उहे अचनि। गिर जाएगा सर। हिनखे थोरो अॻियां कयोसि, मूंखे मुश्किल पई थिए या त मां कुर्सी खे वसीम सूमरो साहब के गुज़ारिश आहे त जेकॾहिं हू हिते हुजनि त स्टेज ते अचनि। सियारे जा ॾींहं आहिनि, सियारे जा ॾींहं ऐं रातियुनि जो ज़िक्र शेख अयाज़ पंहिंजी शाइरीअ में जा बजा कयो आहे ऐं उन ई तसलसुल में ख़बर नाहे छो हिन दुनिया छॾण वक़्तु बि चयो वेंदो आहे त माण्हूअ खे इख़्तियार न हूंदो आहे इन ॻाल्हि ते, पर उन जे बावजूद बि शेख अयाज़ सियारे जे ई ख़ूबसूरत ॾींहंनि में ही दुनिया छॾे अदम ॾाराही थियो। ही ख़ूबसूरत जज़्बनि जो शाइर जंहिं हमेशह फितरत खां उत्साह वरितो, जंहिं हमेशह मौसमनि खां उत्साह वरितो, सिंध जी सरज़मीन जा रंग संदसि रूह में समायल रहिया ऐं संदसि फ़िक्र ऐं फ़न धरतीअ जे पाताल मां फुटंदे महसूसु थींदो रहियो। ही शाइर जंहिं न फ़क़ति सिंध जे लोक अदब ऐं सूफ़ी शाइरीअ जो मुतालियो कयो हो, पर उन सां गॾोगॾु हुन दुनिया जे अदब जो बि मुतालियो कयो। अॼु जेकॾहिं असां गॾिजी वेहूं था ऐं शेख अयाज़ जे हवाले सां ही मेला रचायूं था, मल्हायूं था, त बिल्कुलु हक़ बजानिब आहियूं, छो त
शेख अयाज़ कलम सां जंहिं तरीक़े सां प्रीत खे निभायो, जंहिं तरीक़े सां हू मुस्तक़िल लिखंदो रहियो ऐं हिकु ॾींहुं महानता हासिल कई। अॼु अयाज़ जे जेके शाइरीअ जा फ़नी तजुर्बा उन हवाले सां असां हिते गॾु थिया आहियूं। मुंहिंजे भर में वेठा आहिनि आदिल अब्बासी। आदिल अब्बासी नज़म गज़ल ऐं वाईअ जो शाइर आहे ऐं ख़ासि तौर ते संदसि जेके फ़नी घाड़ेट आहिनि उन्हनि जे बारे में मूं ॿुधो आहे त खेसि ॼाण हासिलु आहे। उनखां पोइ मां तारीफ़ कराईंदसि अयूब खुसो साहिब जो। गज़ल ऐं नज़म जो शाइर आहे, पाण उस्ताद आहे ऐं किताबनि जी बि हिकु तवील लिस्ट मुंहिंजे हथ में आहे। गुलाबनि जो कफ़न, दीवारनि जी दुनिया पोयां, अकेलाईअ जो आसमान, बारिश सोचे थी, निगाहूं नीरा गुल, दर्द जूं मुसाफ़तूं ऐं विञायल वारिस। अली आकाश शाइर ऐं तनक़ीद निगार तौरु संदसि सुञाणप आहे। संदसि छपियल किताबनि में काक किनारे शाम, हींअरो ओठे विग जीअं शाइरीअ जे बचाव में तनक़ीदी मज़मून, पुकारच कुंभार जा दरवेश जी तन्हाई। अदल सुमरो साहब कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं अदल उहो शाइर आहे जेको शेख अयाज़ जे तमामु घणो वेझो रहियो आहे ऐं ख़ुशकिस्मत शाइर आहे। ज़ाहिरा जॾहिं अहिड़े वॾे नाले सां ऐं धरतीअ सां मोहबत जो इज़हार कंदड़ शाइर जंहिं शाइरीअ में फ़नी तजुर्बा कया ऐं मुस्तक़िल मुशाहिदे तजुर्बे जी कैफ़ियत मां हू गुज़रंदो रहियो ऐं हू हिकु पंहिंजी ज़ात में सिख्या जो वॾो इदारो हुयो। अदल तव्हांजो ऐं असां सभिनी जो अदल असांजो भाउ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में सिंधी शोबे सां संदन तालुक़ आहे। सिंधी शोबे जा चेयरमैन शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में शेख अयाज़ चेयर जा प्रोफेसर इंचार्ज पिण आहिनि ऐं सिंधी अदबी मां मुख़्तसिर थी कयां, मां किताबनि जा नाला थी वठां। पुरानो तारुफ आहे, वाबस्तगी रही आहे बिल्कुलु। अच्छा किताब, हा भला ठीकु आहे, पंहिंजो तारीफ़ पाण करायो था, सही था चओ, पंहिंजो तारीफ़ न कराइजे। गीत जा बहितरीन शाइर अदल सुमरे खे एज़ाज़ हासिलु आहे त शाइरीअ जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि में महारत सां तबाज़माही कई अथनि। संदन किताब वलियूं वण फुलारिया, असी मुसाफ़िर प्यार जा, समुंड जागे थो ऐं हिन किताब जो मुहाक ख़ासि तौर ते समुंड जागे जे जो मुहाक शेख अयाज़ लिखियो, विसारे न छॾिजो ऐं ॿिया किताब शामिलु आहिनि। तव्हां खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त अयाज़ जूं जेके गज़ल आहिनि उन्हनि में असांखे जेका नवाण महसूस थी थिए या जेका तजुर्बे जी हिकु गहराई महसूस थी थिए त तव्हां छा था सम्झो त हुन गज़ल जे इन ख़ूबसूरत सिन्फ़ खे उन में कहिड़े नमूने कहिड़ा तजुर्बा कया? जी, सभ खां पहिरियों त मौज़ू जे हवाले सां इहा मां ॻाल्हि कंदुसि त स्पेसिफाई कंदुसि मौज़ूअ खे, पोइ गज़ल ते आऊं ईंदुसि। हिकु त इहो जेको आहे अयाज़ जी जा शाइराना तजुर्बा, हाणे इहो बेसिकली ॿिनि क़िस्मनि जूं शयूं इन में अची वञनि थियूं। हिकु त मौज़ूआती तजुर्बा कहिड़ा कया अयाज़ शाइराना, कहिड़ा नवां मौज़ू खया, कहिड़नि नवनि मौज़ूअनि खे रिप्रेज़ेंट कयो जेको अयाज़ खां अॻु में न आयो, ऐं ॿियो त हुन हयती तजुर्बा कहिड़ा कया, माना मौज़ूआती तजुर्बा बि ऐं हयती तजुर्बा बि। हाणे तव्हांजो सुवालु स्पेसिफाई आयो आहे गज़ल ते, उन ते मां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि, तंहिंजे करे आउं चाहियां थो थोरो इन्हनि शयुनि ते हिकिड़ी हाणे मौज़ूआती हिसाब सां जेकॾहिं तव्हां ॾिसो त अयाज़ जी शाइरीअ में पंहिंजे दौर खां अॻु जेके शाइर मौजूदु हुआ, मुज़ाहिमत बि मिले थी, रूमानवियत बि मिले थी, तंज़ो मज़ाह बि मिले थी। हिन वक़्तु ताईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां वेंदे ख़लीफ़े नबी बख़्श सॼी मुज़ाहिमत जो सॼो हिकिड़ो दौरु आहे, उहो ओसिताणी पहुचे थो। पर जेका इनक़लाबी जमालियात, जेका सियासी इनक़लाबियत अयाज़ जी शाइरी में आहे, उहा उन खां अॻु असां वटि सिंधी अदब में कोन थी नज़र नथी अचे। मिसाल ॻाल्हि, शाह साईं जो सुर्खे ॾारो ॾिसो, हुन में बिल्कुलु मज़ाहिमत आहे, ख़लीफ़ो नबी बख़्श आहे, उन्हनि वटि सभु शयूं आहिनि, पर जेका मौज़ूअ जी
सियासी इनकलाबियत आहे उहा उन खां अॻु में कोन थी भरे। ॿ टे नाला मिलनि था। मिसाल ॻाल्हि, असां वटि हैदर बख्श जो त तमामु वॾो नालो आहे जंहिं सियासी इनकलाबियत जी शाइरी बि कई, जीअं सिंध जो हिकिड़ो मारूफ़ ऐं मक़बूल नज़्म लिखियो। उन खां पोइ ही समाजी साम्राजी साज़िशी पंजाब मुर्दाबाद उन सियासी तौर ते। पर जेकॾहिं कंक्लूजन कंदासीं त असांखे महसूसु तख़लीक़ियत जेका आहे प्रॉपरली क्रिएटिविटी उहा अयाज़ वटि घणी आहे। उन खां अॻु माज़रत सां इहो चवणो पवंदो त ख़ुदि हैदर बख्श जतोई वटि बि नारेबाज़ियत घणी आहे, या कंहिं सियासी नुक़्ते नज़र जी प्रचारक जॾहिं शाइरी थिए थी त उहा पंहिंजा तख़लीक़ी जेके माण माप आहिनि, जेके जोर आहिनि, उन्हनि खे हासिलु नथी करे सघे। तंहिंजे करे उन खां अॻु में असां वटि नज़्म जो हिकिड़ो इंतिहाई वॾो शाइर मौजूदु हुयो, किशन चंद बेवस, जंहिंखे नज़्म जो अबो जदीद सिंधी शाइरीअ जो अबो सम्झियो वेंदो आहे। उन जा काफ़ी शानदार नज़्म आहिनि, पर उन जा नज़्म में हिकु ख़ासि तव्हां ॾिसो मौज़ू समाजी मौज़ू, अख़लाक़ी मौज़ू, मुज़ाहिमती मौज़ू बि मिले थो। उन्हनि सभिनी शयुनि ते अचे थी। तंहिं हूंदे बि जेका जमालियात आहे, इनकलाबी जमालियात आहे, उहा अयाज़ वटि घणी आहे। हालांकि अयाज़ कंहिं बि पार्टी जो मेंबर कोन हो, अयाज़ सोशलिस्ट कोन हो। ऐं वॾी वाक चवां थो, जंहिंजो हुन पंहिंजे किताब जे काक ककोरिया कापड़ी में वाज़े तौर ते ज़िक्र कयो आहे, दादा मां इश्तराकी कोन आहियां, इहे लफ़्ज़ आहिनि हुन जा। पर तव्हां ॾिसो त जेको बि इश्तराकी नुक़्ते नज़र असां वटि मिले थो उनखे अयाज़ रिप्रेज़ेंट कयो आहे। माना इश्तराकी या दावा कंदा त अयाज़ असांजो आहे। हाणे हारी ऐं पोरियत ॿ मोरक आहिनि, ॿ पैदावारी कुवतूं आहिनि जेके इश्तराकियत उन ॿिन्ही पैदा वारी कुवतुनि खे सॼो ॾेहो ॾाटा करे जे उभा लखे ईद जा चंड उभरी पवनि। ॾाटे जो तालुक़ु आहे हारीअ सां। ऐं पोरियत लाइ परदेस बि साॻियो, देश बि साॻियो। हाणे परदेस बि साॻियो, देश बि साॻियो, इहो जेको नुक़्ते नज़र आहे, माना पोरियत बि अची वियो, हारी बि अची वियो। हाणे इहो नुक़्ते नज़र हुननि जो आहे, मेरा कोई देश नहीं है मेरा देश जान। पोरियत लाइ परदेस बि साॻियो, देश बि साॻियो। इहे जेके फ्लो आहिनि इहे अचनि थियूं त उहा दुर दावा करे सघे थी त शेख अयाज़ असांखे रिप्रेज़ेंट करे थो। क़ौमी तहरीक जो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे त क़ौमी तहरीक जो बि मेंबर कोन हुयासीं, न को अमली तौर ते हुनजो हिसो रहियो बाज़ाब्ता मेंबर साज़ी में। पर सिंध जी क़ौमी तहरीक जो तरानो शेख अयाज़ जी शाइरी मां ई निकितो। सिंध ते सही धरती ते पंहिंजो सीस निमाया सॼो तरानो आहे, या ॼर ॼराटो ॼर को आजो थींदो हर को, हर मर्दूज़ किसान सिंधु देश मां। त हाणे इहे सभु शयूं, त हाणे हिते अचो त अयाज़ जी वॾी ख़ूबी इहा आहे त हू इनकलाबी जमालियात ऐं सियासी इनकलाबियत हूंदे बि कंहिं बि पार्टी जो न इश्तिहार बणियो, न वाल पोस्टर बणियो, न प्रचारक बणियो, न मुबलिक बणियो। इहा ई अयाज़ जी सभ खां वॾी ख़ूबी आहे त हर धुर उनखे पंहिंजो करे, पर हुन जी शाइरी हमागीर आहे। इहा शइ अयाज़ खां अॻु में असां वटि किथे बि कोन थी मिले। शाइर बुनियादी तौर ते सच सूंह ऐं मोहबत जो प्रचार कंदो आहे पंहिंजे शाइरीअ में, ऐं इहे मौज़ू आफ़ाक़ी मौज़ू आहिनि। जेकॾहिं असां मौज़ूआती तौर ते असां ॻाल्हायूं त मौज़ूआती तौर ते त तक़रीबन समूरा शाइर इन्हनि टिनी फ़िक्री धाराउनि जे चौधारी फिरंदा रहनि था, पर हुननि जे इज़हार जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ रवैया आहिनि, त हू उनखे कीअं था इज़हारनि। मुंहिंजो अवां सां सुवालु आहे त ग़ज़ल में जीअं त नवां तजुर्बा कया विया अयूब खोसो साहब, त ग़ज़ल जो जेको घाड़ेटो आहे उर्दू जो या फ़ारसी जो, पर जॾहिं असां शेख अयाज़ खे ॾिसूं था त हुन कहिड़े सुहिणे नमूने जेको ॿोली आहे तशबीह ऐं तलमीहूं आहिनि सिंधी माहौल मां खयूं आहिनि। ऐं ग़ज़ल जे हवाले सां हिन ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदसि त छा था सम्झो त हुन कहिड़ा तजुर्बा कया, केतिरे हद ताईं नवाण आंदई? सभ खां पहिरीं आउं इहो चवंदुसि, असीं जेके बि शाइर आहियूं हिते वेठा आहियूं या थी गुज़रिया आहिनि, उहे हिकिड़े खौल में रहनि था। असीं सभु हिकिड़े खौल में रहंदड़ शाइर, को नज़म जो शाइर है, को ग़ज़ल जो शाइर है, को वाई जो शाइर है, को टेड़ू जो शाइर है। पर ईअं न आहे त हिकु ई शाइरी समूरनि सिन्फ़ुनि ते तबाज़माई करे। न आउं ॿुधायां पियो इहा ॻाल्हि जी। उन खां पोइ को अवामी शाइर है, को क़ौमी शाइर है, ऐं को जेको आहे लोक शाइर है, यानी फ़िक्री तौर ते मुख़्तलिफ़ धाराऊं आहिनि जी। हाणे ईअं थियो तो अयाज़ इहे समूरा खोल जेको हो उन खां ॿाहिरि निकिरी ऐं सम्झंदो त आफ़ाक़ी शाइर आहे, को शक कोन्हे त हू कंहिं सिन्फ़ जो मोहताज न रहियो।
सिन्फ़ूं अयाज़ जूं मुहताज रहियूं ऐं इहो ई सबबु रहियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तजुर्बा केरु कंदो? तजुर्बो फ़क़ति उहो इल्मु कंदो, उहा वसत कंदी ऐं उहा जुरत कंदी जंहिंजे अंदरि सॼी काइनात समायल हुजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकु शाइर जेके असीं शेख अयाज़ ॾिसूं था, हुनजे अंदरि हिकु मौसीकार आहे, हुनजे अंदरि हिकु मुसविर आहे, हुनजे अंदरि हिकु इनकलाबी आहे, हिकु फ़िलासफ़र आहे। इहो ई सबबु हो जो अयाज़ सिन्फ़नि ते तजुर्बा करण में सभ खां वधीक कामयाबु वियो। ऐं ॿी ॻाल्हि पाण इहा था ॾिसूं, बरे सगीर जी शाइरी जी तारीख़ मुंहिंजे ख़्याल में को 2000 साल थींदी, दुनिया जी शायदि 3500-4000 साल ते हुजे। संस्कृत जी शुराती शाइरी कालिदास, वेद व्यास, उन खां पोइ हिंदी शाइरी हरिभर्तरी, उर्दू शाइरी, बंगाल शाइरी, पंहिंजी सिंधी शाइरियूं। त आउं इहो दावा सां चवां त इन 2000 साल तारीख़ में शेख अयाज़ जेतिरो तजुर्बो कंहिं बि ॿोली जे शाइर कयो ई न आहे। अयाज़ पहिरियों शाइर आहे जंहिं बरे सगीर में सभ खां वधीक शाइराना तजुर्बा कया आहिनि। रही ॻाल्हि हाणे ग़ज़ल जी, त ग़ज़ल भले खणी असां वटि फ़ारसी खां आयो हुजे जी, अयाज़ जो जेको शुराती भंवर दरे आकाश, उन में बि फ़ारसी जो असरु मौजूदु आहे। पर हिकु उहो दौरु आयो जो हिकदमि उहो ग़ज़ल जेको तब्दील थी वियो, घेड़ू वेस में वञी पहुतो। उन जेका उणत कई आहे जदीद सिंधी शाइरी जी या जेको जदीद शाइरी खे ट्रेंड ॾिनो आहे, त उहो आउं सम्झां थो त असांजो बेस आहे। उन खां पोइ सिंधी ग़ज़ल पंहिंजी ॿिनि मुख़्तलिफ़ शक्लनि में अॻिते आयो आहे। अयाज़ ई ट्रेंड मेकर जी हैसियत में ग़ज़ल जो बानीकार आहे, आउं सम्झां थो, जंहिं जदीद सिंधी ग़ज़ल जो असुलु रूह पैदा कयो आहे। ऐं अयाज़ जेके बि ग़ज़ल जा तजुर्बा कया आहिनि, उन में ईअं बि रहियो आहे मौसीक़त जे हवाले सां गीत खे बि, गीत जी मौज़ूअत खे बि सखी पिया खे मिली चइजां चांदनी तो सिवा न थींदी, सॼो हिकिड़ो जेको रिदमिक आहे उहो हिकिड़ो गीत जो आहे। अहिड़े हिसाब सां अयाज़ उन पंहिंजे ग़ज़ल में अहम ॻाल्हि इहा रही आहे त हुन वटि जेको घाणेटो जी उरूज़ जेको आहे, उन उरूज़ जा समूरा तजुर्बा अयाज़ ग़ज़ल में होतिया आहिनि। ऐं उहो एतिरो त कामयाबु ग़ज़ल रहियो आहे जो अॼु ॾींहुं ताईं जेको बि नओं नसुल आहे उहो उनखे पढ़ी पोइ पंहिंजे ग़ज़ल जी का लिखण जी तयारी करे थो। तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां त अयाज़ जे अंदरि पूरी काइनात समोयल हुई, ऐं जंहिं शाइर जे अंदरि पूरी काइनात समोयल हुजे, फितरत जा रंग हुजनि ऐं काइनाती हुस्न हुजे, त ज़ाहिर आहे हू कहिड़ी बि सिन्फ़ जो इज़हार जे लाइ उन जी चूंड करे उन में जेका आहे सा महानता हूंदी ऐं उन में कामिलपणो हूंदो। हाणे अचूं था शेख अयाज़ जे नसरी नज़्म जे पासे। त जेको अव्हांजो पहिरियों सुवालु आहे उहो अञा ताईं कृष्ण आहे ऐं हिकिड़ो जी जी बिल्कुलु, त आउं त हिन खां कंटिन्यू करियां, अव्हां वटि वक़्तु हूंदा त पहिरियों जेको ज़ाहिराती शेख अयाज़ मेलो, उन में मुख़्तलिफ़ शेख अयाज़ जे शाइरीअ जे बारे में हिकिड़ा सेशन्स रखिया विया आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो मक़सदु बि आहे त उन टू द पॉइंट उन्हनि खे ॻाल्हाइजे त जीअं उहे पहलू उन जा आवाज़ उहे लिकल पहलू या साम्हूं अचनि। थोरी इहा ॻाल्हि कंदुसि इन ई हिसाब सां बेसिक आऊं ॻाल्हियूं कंदुसि। हिते हिन जे करे हिकिड़ा त सीनियर माण्हू वेठा आहिनि जेके तमामु अयाज़ जे बारे में तमामु घणो ॼाणनि था ऐं मूंखां बि वधीक ॼाणनि था, ऐं ॿिया नौजवान नवां बि वेठा आहिनि, त उन्हनि जे अॻियां बि इहा ॻाल्हि अचे त शेख अयाज़ जी शाइरी जो फ़न या उन जा शाइराना तजुर्बा कीअं हुआ, उहो दौरु कीअं हो, ऐं हिकिड़ो मुख़्तसिर उनजो हिकिड़ो ख़ाको पेश करण थो घुरां त जीअं हिन सेशन खे पाण जस्टिफाए करे सघूं। त शेख अयाज़ जंहिं ज़माने में शाइरी शुरू कई जी, उन वक़्तु सिंधी शाइरीअ जे झोल में या सिंधी शाइरीअ जे दामन में हिकिड़ो त क्लासिकी वरसो हो
जंहिंमें बेत हुआ, जंहिंमें वायूं काफ़ी कलाम इहो मौजूदु हो। ऐं उन वक़्त ताईं उन में जेको मवादु हो उहो या दास्तान हुआ या त असांजे रूहानी राज़ ऐं तसवुफ़ वहदतुल वजूदी जेको फ़लसफ़ो आहे उन्हनि जे गिर्द इहो हो। फ़िक्री तरह असांजो उहो का असासी या कंहिं हद ताईं असां चऊं क्लासिकी उहो हिकु त इहो हिकिड़ो असां वटि हिकिड़ी उहा शइ मौजूदु हुई। ऐं उन खां पोइ जॾहिं शेख अयाज़ जो जेका इमरजेंस आहे उन खां अॻु में असां वटि गज़ल जी जेका रिवायत बि पइजी चुकी हुई। गज़ल जी रिवायत असां वटि मीरनि जे ज़माने में पई। मीरनि जे ज़माने में हिंदुस्तान जा वॾा शाइर हिते ईंदा हुआ ऐं हिते गज़ल जूं महफ़िलूं थींदियूं, पर बाक़ाइदे असांखे गज़ल जेके असां चऊं था सिंधी गज़ल जंहिंमें थोरी घणी सिंधियत ऐं असांजो मक़ामी लहजो उहो मौजूदु हुजे, उहो असां वटि खे मिले थो। मीर अब्दुल हुसैन सांगी वटि मिले थो, असां वटि ख़लीफ़े गुल वटि मिले थो जेको पहिरियों गज़ल हो। हा, उहे इहो असां वटि इहो इन तरीक़े जो असां वटि असासो मौजूदु हो। शेख अयाज़ वटि जॾहिं गज़ल पहुतो ऐं शेख अयाज़ सां गॾु उन सां ॿिया जेके बि हम असर हुआ, उहो अकेलो शेख अयाज़ अकेले खे क्रेडिट फुली न ॾिबो, उन में ॿिया बि हुआ, तनवीर अब्बासी हो, ॿिया माण्हू हुआ जिन हिन गज़ल खे नए अंदाज़ सां लिखणु शुरू कयो। नओं अंदाज़ छा हो त उन में गुलो बुलबुल जूं ॻाल्हियूं, शमा परवाने जूं ॻाल्हियूं ऐं इहो जेको फ़ारसी ज़दा जेको हो असांजो गज़ल जंहिंखे ज़मीन पंहिंजी न हुई ऐं जंहिंखे ज़मानो पंहिंजो न हो, ज़मान ऐं मकान जेको हो उहो उनजो ठहकंदड़ न हो। इहा हिकिड़ी बेसिक ॻाल्हि आहे त उनखे शेख अयाज़ पंहिंजे ई माहौल सां, पंहिंजे ई दौर सां, पंहिंजे दौर जी हक़ीक़तुनि सां उनखे ॻंढियो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मवाद गज़ल जी हैत में के शेख अयाज़ तजुर्बा न कया। गज़ल में उहो ई साॻे ई जेके उन में वज़न हो ऐं साॻे उन में रदीफ़ काफ़िया हुआ सभु कुझु, पर उन जे मवाद में शेख अयाज़ जेका आहे त तब्दीली आंदी, उनखे हम आहंग कयो पंहिंजे ज़माने सां ऐं उनखे नए तरीक़े सां उनखे गज़ल खे लिखियो। ऐं पर अयूब इहा ॻाल्हि कई त भौर बिरे आकाश किताब हिकिड़ो बुनियादी किताबु आहे। उन किताब में शेख अयाज़ जेको मुख़्तसिर पंहिंजे पारां नोट लिखियो आहे उन में उन इहा ॻाल्हि कई आहे त तोणे जो वॾे अरसे खां वठी सिंधी गज़ल फ़ारसी तरकीबुनि, तशबीहुनि, मुहावरनि ऐं उन में रहियो आहे। उन मां हाणे हिकदमि उन खां मां इहे ज़ेर इज़ाफ़त ऐं ॿिया जेके मामला आहिनि नथा कढी सघजनि, पर आउं सम्झां थो त उन में कंहिं क़दुरु थोरी घणी उन में उनजो इस्तेमालु करे सघिजे थो। पहिरें किताब ताईं इहा ॻाल्हि हुई, उहो किताबु छपियो 1962 जी। पर जॾहिं 63 में जॾहिं किताबु छपियो कुले पातम किनरो, उहो हिकिड़ो माइल स्टोन हो गज़ल जे हिसाब सां। ख़ासि तौर ते गज़ल जी सॼी तारीख़ में उन में शेख अयाज़ उन जी हैत में फेर पार आंदी। हिकु त जेके बि कुले पातम किनरो जा जेके गज़ल आहिनि उहे मुकफ़ा गज़ल आहिनि, काफ़िए ते आधारियल गज़ल आहिनि, उन में रदीफ़ न आहे। ऐं ॿियो त उहे छंद ते आधारियल आहिनि। आदिल मूंसां गॾु वेठो आहे त उन में मोस्टली जेके गज़ल आहिनि उहे 12 मात्राऊं या 13 मात्राउनि जा गज़ल आहिनि। जीअं आउं मिसाल पेश थो करियां, ओ मधमाता होरिया हल, ओ मधमाता होरिया हल, मंज़िल आहे हर हिकु पल, सिंधड़ीअ खे सेबाए अयाज़, पंहिंजो गेड़ू वेस गज़ल। इहो जेको लहजो हो उनखे अयाज़ गेड़ू वेस गज़ल चयो। थोरे जो अयाज़ उनखे पोइ एतिरो घणो कंटिन्यू न कयो ऐं इनखे बि रखियो। ऐं जेको उरूज़ ते गज़ल जीअं लिखिबो आहे बाक़ाइदे गज़ल, उहो बि अयाज़ लिखियो। ऐं अयाज़ जे गज़ल जे हवाले सां ऐं इहा ॻाल्हि हिते जेके बि वेठा आहिनि असांजा ॿुधंदड़ उन्हनि जे ताईं बि इहा ॻाल्हि पहुचायां त अयाज़ जेके घटि में घटि जंहिं सन्फ़ में लिखियो आहे शायदि उहो गज़ल हुजे जेके मक़बूल आहिनि। मिसाल वाइन जी बेट में, बेत जी बेट में
ऐं नज़्म जी भेट में घटि हुन में लिखियो आहे। इन जो सबबु इहो बि त थी सघे थो त ग़ज़ल जेको आहे सो औरत खे मुख़ातिब करे चयो वेंदो आहे। न ॻाल्हि आहे त ग़ज़ल जी ॿी सुठो थियो मां इहो सुवालु कयो त आऊं इहा वज़ाहत हिते करियां त अयाज़ ग़ज़ल में ज़िंदगी फितरत माण्हू ऐं समाज जी समूरी गूनागूनियत हुन में होती। छा हुन में मज़ाहमत न होती? न, उहे सभु ॻाल्हियूं आउं चवां थो न, इहे सभु मसइला ज़िंदगी समाज ऐं पूरी काइनात जा मसइला उन में सभु इहे मसइला उन में इंक्लूड था थियनि। त ग़ज़ल जी जेका रिवायती जेके तग़ज़ुल चवनि था त उन जी माना हुई त औरतुनि सां ॻाल्हियूं करणु, त मर्द औरतुनि सां ॻाल्हाए त उन जी डेफिनेशन खे वधाए हुन उनखे आदिल जेकी ॻाल्हि कई त इनकलाबी जेका जमालियात जी या पंहिंजे दौर जो जेको सियासी रिफ्लेक्शन जेको उन में विधो त उहो ग़ज़ल में अयाज़ विधो। ऐं क़ौम ॿुधाया थे किसा कल्ह मूं तोखे तक़दीरुनि जा, अॼु बाग़ीअ जेसर ते थो ताज ॾिसां ताज़ीरुनि जा। त इहो लहजो, इहा ॻाल्हि जेका अयाज़ ग़ज़ल में खणी आयो, उन में वुसत पैदा कई, उन में मानवी हिसाब सां, उन में ॿोली जे हिसाब सां, उन जे डिक्शन जे हिसाब सां ऐं उन जे पूरे मवाद में वुसत जे हिसाब सां अयाज़ तमामु घणो इन में कमु कयो। ऐं हिकिड़ी नंढी ॻाल्हि करे जीअं हिन मौज़ू जे हवाले सां पोइ अव्हांखे ॿियो सुवालु कयां। ऐं सिर्फ़ु ईअं करे इन करे जो मौज़ू जेको आहे उनजी हिकिड़ी बेसिक आहे ऐं उन्हनि जा नाला वठी वेंदुसि हिकिड़ी कुझु शयुनि जा। त अयाज़ जिन सन्फ़ुनि में लिखियो ऐं उन्हनि में बहितरी आंदी, उन में बैत आहे ऐं उन में दोहा आहिनि, उन में वाई आहे, उन में गीत आहे, उन में नज़्म आहे, उन में आज़ाद नज़्म आहे, उन में नसरी नज़्म आहे, नसरी टुकड़ा आहिनि, हाइका आहिनि, टिसट आहिनि, ॾेढुणा आहिनि, तराइल आहिनि, छसट आहिनि, दुआऊं नसरी नज़्म में आहिनि ऐं संगीत नाटक आहिनि। इहो आहे उनजो हिकिड़ो पूरो जेको जनर जिन में उन में लिखियो ऐं ॾिसो त केतिरनि सन्फ़ुनि में लिखियो। हिकिड़ो जेको जेन्युन जेको शाइर थिए थो उहो हिक खां वधीक सन्फ़ुनि में पाण खे प्रूफ करे थो। ऐं हुन में हिकिड़ियूं सन्फ़ूं त अयाज़ न ठाहियूं, पर इन में ॿ सन्फ़ूं अहिड़ियूं आहिनि या पाण चऊं टी सन्फ़ हुन में शामिल कयूं। मिसाल हुन में ॾेढुणा जेके आहिनि जी, इन में असां पोइ अचूं था ॾेढुणा, छो त असां हींअर ॻाल्हि पिया कयूं ग़ज़ल जी ऐं तव्हां ई जेका ॻाल्हि कई त मौज़ूआती तौर ते बि ग़ज़ल में ग़ज़ल ताईं महदूद न रहे ॻाल्हि। न, असां मूं वटि ॿिया बि सुवाल आहिनि मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जे हवाले सां आहिनि, तव्हां थोरो सब्र करियो ऐं असांखे टाइम ॾियो त असां अॻिते वधायूं। हाणे हीअं आहे त हुन अयाज़ जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त तजुर्बो उहो माण्हू करे सघंदो आहे जंहिंजो मुशाहिदो ऐं मुतालियो वसी हुजे। ऐं अयाज़ में इहे ॿई ॻाल्हियूं हुयूं, फितरत जो मुशाहिदो, चौधारी माहौल जो मुशाहिदो ऐं मोहबत जो मुशाहिदो, सूंहं जो मुशाहिदो, इश्क जो मुशाहिदो, यानी हर तरह जा मुशाहिदा हुन जी ज़िंदगीअ जो हिसो हुया। तव्हां खां अदल मुंहिंजो इहो सुवालु आहे त हिकु त फॉर्म में हुन तजुर्बा कया ग़ज़ल जे जीअं ॻाल्हि मुकमल थी सघे, ॿियो वरी जेके मौज़ूआती हुन जा तजुर्बा हुया, जीअं हींअर ॻाल्हि थी त हुन छंद में लिखियो पर हुनखे तसलसल सां क़ाइमु न रखी सघियो, त शायदि हिन जो सबबु इहो त न हुयो त ग़ज़ल क्लासिकियत जे घणो वेझो आहे। क्लासिकी जेको हुनजो बहर वज़न या क्लासिकी जेको हुनजो फॉर्म आहे उन में जेको इज़हारे थो शाइर, त उन में बाक़ी जेको उनखे वरी जेको छंद में ॻाई त उन में घणा अहिड़ा मौज़ू थी सघनि था जेके उन्हनि क्लासिकी फॉर्म में न अची सघंदा हुजनि, त इहो छा सबबु हुयो? हाणे शेख अयाज़ जो जॾहिं नालो अचे थो त हिकिड़ो तसवुर थो अचे हिकिड़े वॾे शाइर जो जी, ऐं मां सम्झां थो त कॾहिं बि सिन्फ़ हुन जे लाइ मसइलो कान रही ऐं हू अहिड़ो शाइर आहे मसइलो सिन्फ़ और जे हिसाब सां, पर तख़लीक़ी हवाले सां मूं ॻाल्हि पई कई
हाणे जीअं असांजी जीअं तव्हां क्लासिकी रिवायत जी ॻाल्हि कई असांजी क्लासिकी सिंफोनी बुनियादी तौर ते हिकु बेत आहे ॿियो वाई आहे त हाणे उन तसलसल में लाज़मी आहे हिकिड़ो शेख हयाज़ी असांखे अहिड़ो शाइर मिले थो पियो जो इन ॿिनि सिंफुनि खे हुन उजागर कयो आहे ऐं हमेशह पंहिंजी तकलीफ़ुनि में इहो इज़हार कयो अथई त इहे अहिड़ियूं सिंफूं आहिनि जेके पंहिंजी सिंधी ॿोली जूं सिंधी अदब जूं पंहिंजियूं ओन माना आहिनि हिकिड़ियूं अहिड़ियूं सिंफूं आहियूं जेके ॿाहिरूं आहियूं उनखे एडॉप्ट कयोसीं असां उहे असांजो हिसो थी वियूं पर हीअ अहिड़ियूं निज सिंफूं आहिनि जिन में शेख हयाज़ वॾा तजुर्बा कया बेत ऐं वाई ॿई जेके आहिनि असांजी क्लासिकी रिवायतुनि में मिसाल शाह इनायत खां वठी शाह लतीफ़ खां पोइ उन तसलसल में जेको शेख हयाज़ इन्हनि ॿिनि सिंफुनि खे उजागर कयो आहे ऐं ॿियो ख़ासि तौर ते हू फिक्री हवाले सां हिते बहस थिया त माना हुनजी लाज़मी सोच जेका आहे हिकिड़ो पर हू पंहिंजे सोचुनि में नज़ीरनि में आज़ादु हो आज़ादी पसंदि हो ऐं हमेशह इहा ई हुन ॻाल्हि लिखी आहे त मां इंटरव्यू में बि ॻाल्हि कई अथई त इरादे जी आज़ादी शाह जी जेको सुरमियूं आहिनि उनखे नए सिरे हुन नए अंदाज़ सां लिखियो मुग़ल खे हुन नए अंदाज़ सां लिखियो लीला खे जेकी वणे चूंड मणियो तोड़े माग इहा उनखे हू सॾे थो पियो इरादे जी आज़ादी माना औरत खे माना पंहिंजे इरादे जी आज़ादी बि हुजणु खपे तकलीफ़ में डिक्टेशन वठणु न खपे नज़ीरा जे तौर ते तकलीफ़कार हिकिड़ो आज़ादु हुजणु खपे ऐं हुन वाईअ में वॾा तजुर्बा कया फिक्री हवाले सां बि ऐं घाड़ेट जे हिसाब सां बि हाणे बेत में ॾिसो बेत में रदीफ़ जो इस्तेमालु चई सघंदे चंड मां तोॾे छो थो तकियां ॾेई सघंदे मंड ॾेई सघंदे चंड मूंखे पार पिरीअ जा हाणे ॿ लफ़्ज़ जेके आहिनि रदीफ़े तौर ते बेत में हिकिड़ो तजुर्बो उन खां सवाइ सामीअ जी जेका हेॾी क्लासिकल जेका सलूक आहिनि सामीअ जा त उन्हनि खे वरी नवां सामीअ जा सलूक हुन शेख हयाज़ तकलीफ़ कया माना उन जेका क्लासिकल विरसे खे हिकिड़े नए दौर में कीअं उजागर कजे सामी हिन संसार में ही माण्हूअ जो मन प्यार बिना पूरन को बि न आहे कापड़ी माना हुन सामीअ जे सलूकनि खे वरी जदीद फ़िक्र जे हिन में रोशनीअ में हिन दौर जे तक़ाज़नि मुताबिक़ नए सिर मुताबिक़ करायो इन में सुर नारायण श्याम हुन तकलीफ़ कयो आहे सुर नारायण श्याम माना सॼो तकलीफ़ करे हुन पूरो हिकिड़ो किताबु हुन लिखियो आहे माना इहा हिकिड़ी उहो बेतनि जे हिसाब सां त बेत में हिकिड़ी जिदत पैदा थी त नए दौर सां हिकिड़ो पंहिंजे दौर जे हिकिड़ी शाइर वॾे शाइर खे हमअसर शाइर खे ट्रिब्यूट बि पेश कयो अथई पर हिकिड़ो नओं हिकिड़ो सुर बि तकलीफ़ कयो अथई अहिड़े नमूने सां क्लासिकल रिवायतुनि खे ज़िंदा रखंदे उन खां सवाइ नयूं तकलीफ़ूं जीअं साईं ॿुधायो त हीअ का सिंफ़ कान बची आहे माना सिंफ़ुनि खे जेकॾहिं जीआरींदड़ जेको तकलीफ़कार आहे ऐं हिकिड़ी सिंफ़ में पूरो मजमू तव्हांखे मिले मिसाल त ॾेढुणनि जो तव्हांखे पूरो मजमू मिले या हिकिड़ी 6 सिटरा जेका आहिनि हुन ऋण ते रिमझिम 80 6 सिटरा जेके आहिनि मुतारिफ़ कराया या तराइलनि जो मजमू त इहो शेख हयाज़ी आहे जंहिं सिंफ़ुनि खे बाक़ाइदे जंहिं सिंफ़ में लिखियो आहे उनखे हुन तमामु बुलंदी ते पहुचायो आहे ऐं तमामु घणो ऊचाइनि ते हाणे उहे इन तसलसल में तव्हां सां ॻाल्हि कयूं था त लोक क्लासिकी शाइरीअ खे जदीद रंग ॾिनो शेख हयाज़ ऐं बेत बि हिकिड़ो क्लासिकी फॉर्म आहे शाइरीअ जो सिंफ़ आहे त उन में हिकिड़ी त एहसासाती वुसत आंदई ऐं ॿियो उन में हिकिड़ी रिदम ऐं रवानीअ जो जेको तसलसुल तजुर्बनि जे बावजूदि बि बरक़रार रखियईं त अवां शेख हयाज़ जे बेत जे इन तजुर्बाती जेका वुसत आहे उनखे कहिड़ी रीति ॾिसो था ॻाल्हि आहे त सवेर जेको मूं पे ॻाल्हायो उहो हिकिड़ो पासो असुल मौज़ू जेको आहे बेत वारो उहो हाणे हिन ते अचूं था त अयाज़ सिंध जी शाइराणी तारीख़ जो वाहिद शाइर आहे जंहिं वधि में वधि हयती तजुर्बा कया आहिनि सिंफ़ुनि जा तजुर्बा कया आहिनि तव्हां ग़ज़ल खे घणो फोकस कयो ऑल ओवर हिते पर ग़ज़ल में अयाज़ अञा घटि तजुर्बा कया आहिनि अयाज़ बैत में ऐं वाईअ में ऐं दोहा में वधीक तजुर्बा कया आहिनि उनजी भेट में क्लासिकल सिंफ़ूं हुयूं हिकु ख़ासि पैटर्न ते लिखियूं वयूं उनखां पोइ उनखे घटि इस्तेमालु कयो मिसाल ग़ज़ल हुन छंद ते लिखिया आहिनि अयाज़ ग़ज़ल मां त हिकु ॿ शइ तव्हांखे ॿुधायां थो हाणे छंद ते अयाज़ ग़ज़ल लिखिया आहिनि तव्हां उहो शाइर पढ़ंदव तव्हांखे महसूसु न थींदो त इहो दोहो थो पढ़िजे या इहो ग़ज़ल थो पढ़िजे अयाज़ वाहिद माण्हू हुयो जंहिं वाईअ जा 100 खां मथे घाड़ेटा अयाज़ ॾिना आहिनि माना हुन दोहा छंद ते बि वाई लिखी आहे हुन सोठा छंद ते बि वाई लिखी आहे हुन पंहिंजो
उन खां अलावा वर्णिक छंद ते बि वाई लिखी आहे त मात्रिक छंद ते बि वाई लिखी आहे। 100 खां मथे अयाज़ वाई जा घाड़ेटा ॾिना आहिनि, जंहिंमें हिन उरूज़ ते बि वायूं लिखियूं आहिनि। उरूज़ में हुन मुस्तव रिजस वज़न ते बि वाई लिखी आहे, हुन रमल ते वाई लिखी आहे, ऐं हुन पंहिंजो फ़ऊलुनि जे मुतक़ारिब ते वाई लिखी आहे। मुतदारिक ते त तमामु घणियूं वायूं लिखियूं अथई। अयाज़ सिर्फ़ु रमल बहर ते 10 घाड़ेटा ॾिना आहिनि वाईअ जा, सिर्फ़ु रमल ते। फ़ाइलात रूह मुंहिंजे जी निजात तुंहिंजी नेणनि में हुई, ओचितो तुंहिंजी अखियुनि में मूं ॾिठो आबे हयात। फ़ाइलातुन फ़ाइलात फ़ाइलातुन फ़ाइलुन फ़ाइलातुन फ़ाइलात, इहे वाई जा अयाज़ जा तजुर्बा। रमल ते हुन 7 लिखियूं में त कंहिंमें फ़ाइलातुन फ़ाइलातुन लिखियो अथई, कंहिंमें फ़ाइलातुन फ़ाइलुन लिखियो अथई, माना महज़ूफ़ ऐं मक़सूर हुन इस्तेमालु कया आहिनि। भई त जी असीं ॻाल्हि ते अचूं था, हाणे उन इलाही हाणे दोहा छंद ते माना त 16 दोहा छंद जो असुल जेको वज़न आहे उहो आहे 16 ऐं 11 मात्रा। पहिरियों पद 16 जो। सामाइन हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsin.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा ॾींदा इजाज़त सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।